सलवातुक अलैहि व अला आबाइह फी हाज़िहि साअति व फी कुल्लि साअह वलिय्यन व हाफ़िज़ा क़ाइदन व नासिरा दलीलन व अईना हत्ता तुस्किनहु अर्ज़क तौअन व तुमत्तिअहु फ़ीहा तवीला। या रब मुहम्मद व आल मुहम्मद सल्लि अला मुहम्मद व आल मुहम्मद व अज्जिल फ़रज आल मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आल मुहम्मद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल अल्लाहु तआला जल्ल जलालुहु व अम्मा नवालुहु फ़िल फ़ुरक़ानिल हमीद। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। इन्नल्लज़ीना युज़ूनल्लाह व रसूलहु लानहुमुल्लाहु फ़िद्दुनिया वल आखिरह वअद्द लहुम अज़ाबम मुहीना। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्सा अहलल बैति व युतहिरकुम तत्हीरा। अलम तर कैफ़ ज़रबल्लाहु मसलन कलिमतन तय्यबतन कशजरतन तय्यबह इब्तिदा मीकुनम बिस्मिल्लाहि बादे अज़ान ला इलाहा इल्लल्लाह अज़ मदद मुहम्मद हमी तलबम करमे अज़ अलीयुल वलीयुल्लाह। के खुदा गुफ्त दर कुरान आयात व मुहम्मदो आलिहु बर सलवात। हैदर हसन हुसैन महशर शफीए मा ज़ैनुल इबा बाकिर व जाफ़र बसद जिला हस्त मूसा काज़िम अलीउर रिज़ा मोहम्मद तकी नूरे नकीयो अस्करी महदा। गयूर आहे गाज़ी ही ख़ानदान अतहर अहमद अली फ़ातिमा हसनो हुसैन अनवर। तू कौसरी रहो मदह खान मुस्तफ़ा जे दरजो ही दर उन्हीअ जो हामी जेको ग़ुलाम हैदर। सलवात बुलंद आवाज़ सां पढ़ो। मौजूद हाज़रीन सादत मोमिनीन बुज़ुर्गान जवान हर ज़िक्र जे इब्तिदा इन लफ़्ज़नि खां त अल्लाह ख़ालिक़ काइनात अराकीन अंजुमन हाज़ा जो विछायल ही फर्श अज़ा पंहिंजे बारगाह इलाही में मंज़ूर मक़बूल फरमाए। अवां सभिनी जी हाज़िरी हिन पाक जाइ ते वेहण ऐं पाक ख़ानदान जो ज़िक्र ॿुधण मालिक क़बूल फरमाए। पढ़ण वारनि जी पढ़ाई मूं नासील जा चंद टुटा फुटा अल्फाज़ मुंहिंजो करीम अल्लाह पंहिंजी करीम बारगाह में क़बूल फरमाए। आमदन बरसर मतलब बग़ैर कंहिं वक़्फ़े जे अशरे मुहर्रमुल हराम 1442 हिजरीअ जे अशरे जे मजलिसुनि जे मुनासिबत सां अॼु तव्हां ई असांजे दरमियान ॿी नशिस्त आहे ऐं कल्हो की गुफ़्तगू इन अंदाज़ ते पहुती त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नूर हक़ीक़ी मुहम्मद मुस्तफ़ा खे वीहनि नूर जे दरियानि में होता ज़न थी करे अल्लाह जे तस्बीह पढ़ण जो हुकुम कयो। उन्हनि सभिनी दरियानि मां जॾहिं होता ज़न थी ॿाहिरि निकिता त संदन जिस्म मुबारक ते जसद अतहर ते जेके अरबनि खरबनि जे तादाद में गुस्ल जा कतरा जमो थियल हा उन्हनि खे रब ज़ुल जलाल ज़ाया कोन कयो। अर्श ते किराए कंहिं मां जिब्राईल ठाही, कंहिं मां मीकाईल ठाही, कंहिं मां इस्राफील ठाही। ये सब जो सब मलाइक मुस्तफ़ा जे नूरी गुस्ल जे कतरनि जी पैदाइश आहे। वरी बि मौलवी जलालीअ जे ख़िदमत में मां
पैगाम मोकिलण थो चाहियां हिन प्लेटफॉर्म ते तवसुल सां त अगरि बि कंहिं मौलवीअ खे ज़रूरत आहे त जिबरील खे रज़ी अल्लाह त लिखी ॾेखारियो, जिबरील खे, मीकाईल खे, इज़राइल खे रज़ी अल्लाह लिखी ॾेखारियो। न लिखनि त जंहिंजे गुस्ल जे क़तरनि खे तव्हां रज़ी अल्लाह नथा लिखी सघो त उन्हनि पाक हस्तियुनि जे नाले तव्हां कीअं था चओ त रज़ी अल्लाह। साईं मुंहिंजा हाणे अॼोको बयान इन मंज़िल ते वधायूं था त अल्लाह रब ज़ुल जलाल खे कल्ह मां अर्ज़ु कयो त हिन नूर खे टोड़ियो। हिक नूर जा 14 हिसा कया। पोइ ज़मीन खे अल्लाह साईं जनाब अमीरुल मोमिनीन जे नूर मां ठाहियो। आसमान खे मौला हसनुल मुज्तबा जे नूर मां ठाहियो। निज़ाम शमसीअ खे जनाब सैयदा ज़हरा जे नूर मां ठाहियो। ऐं जन्नत खे मालिक मौला हुसैन जे नूर मां ठाहियो। हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त अल्लाह पंहिंजी सभ खां वॾी जागीर जन्नत जा सरदार बि हसन ऐं हुसैन खे बनायो आहे। मां कॾहिं कॾहिं ॿाराणियूं ॻाल्हियूं मिसाल जे तौर ते अर्ज़ु करे पोइ नतीजो ख़र्चु कंदो आहियां त असांजे मुशर्रफ साहिब पंहिंजे दौरे हुकूमत में ज़िलनि ते 2 SP विहारे तजुर्बो कयो हो त लॉ एंड ऑर्डर सिचुएशन कंट्रोल में थी रहे, आउट ऑफ कंट्रोल थी थिए। हुननि जो ख़्यालु त हो त हिकिड़ो ऑपरेशन जो SP विहंदो, हिकिड़ो इन्वेस्टिगेशन जो विहंदो, ठाही त हुननि क्राइम ते कंट्रोल करण जे लाइ हुई। पर पोइ असांजे मुल्क जी जेका सूरत हाल आहे, ऑपरेशन वारा चवनि पिया अरेस्ट असां कयूं, इन्वेस्टिगेशन वारा इन्वेस्टिगेशन कनि, माल सॼो हुननि जे घर में, असांखे अरेस्ट करण जी ज़रूरत कहिड़ी आहे। हाणे उहे जॾहिं ॾोहारनि खे अरेस्ट कोन पिया कनि त पोइ क्राइम, तव्हांजो स्ट्रीट क्राइम ताईं क्राइम वधी वियो। तजुर्बो त तजुर्बे जे बाग क्राइम ते कंट्रोल जे बदिरां क्राइम खे डेवलप करे छॾियऊं। पोइ वरी अॻिते हली तव्हांजे मुल्क में इहो तजुर्बो थियो त 2 वज़ीर आज़म में विहारे ॾेखारियऊं। त पोइ मां उन मां मिसाल ख़र्चु कंदो आहियां त 2 SP ज़िले ते अमन न कराए सघिया, 2 वज़ीर आज़म मुल्क खे कोन हलाए सघिया। अल्लाह साईं बेपरवाह बादशाह वरी 2 सरदार जन्नत ते विहारे छॾिया। पोइ इहा जिसारत करे कईसीं मालिक असां त तजुर्बो कयो आहे त 2 SP ज़िलो नथा हलाए सघनि, तो 2 सरदार जन्नत ते विहारिया आहिनि। ऐं जेको असां वटि सरदारी निज़ाम पियो थो हले, बिजारनि जे सरदार जी पग जे जतोनि जो सरदार ॿधंदो त क्लास थी पवंदो। अल्लाह चवंदो तव्हांजो निज़ाम इन करे नथो हले जो तव्हां आहियो पंहिंजे नफ़सानी ख़्वाहिशुनि जा मुरीद। इन्वेस्टिगेशन वारो चवंदो मां कमायां, ऑपरेशन वारो चवंदो मां कमायां, पर मां जेके जन्नत जा सरदार जागीरदार विहारिया आहिनि न, उहे पंहिंजी ख़्वाहिश ते न, इहे मुंहिंजे मर्ज़ी मुताबिक़। जिते मर्ज़ी अल्लाह जी हलंदी त बसि ॻाल्हि ई ख़तमु। इहो ई सबबु आहे मुंहिंजा साईं। हाणे मां तव्हांखे थोरो अॻिते वठी हलां जो मूंखे काफ़ी सफ़र करिणो आहे, काफ़ी पंधु करिणो आहे, काफ़ी तव्हांखे मैटर मवाद मुंतकिल करिणो आहे। हाणे अल्लाह रब ज़ुल जलाल हिन नूर खे टोड़े जॾहिं सॼो निज़ाम बि ठाहियो त पोइ अल्लाह जो इहो बि ख़्यालु हो त मां दुनिया खे बि ठाहियां। पोइ जिबरील खे मोकिली त वञी ज़मीन बि ठही वई थी, हाणे मिटी खणी अच त मां पोइ इन्नी ख़ालिकुन बशरुन मिन तीन, त पोइ ज़मीन में तव्हांखे माण्हू बि ठाहे ॾियां। तफ़सीरनि में मिले थो कि भला साईं त जिबरील जेका मिटी खणण आयो उहो उन जाइ ते आयो जिते सरदार अंबिया जी अॼु क़बर आहे। ज़मीन रोए पई, तो जिबरील रहम वारो मलाइक हो, ज़मीन खे जे रोंदे ॾिठई त मोटी वियो। सब मलाइका आया, मीकाईल आयो, इसराफील आयो। पोइ अल्लाह चयो हाणे मोकिलियाई अहिड़े खे जो भली रोए त हू ॿुधेसि ई न। सम्झे हिते हिकिड़ी ॻाल्हि यादि आई आहे, अल्लामा आयतुल्लाह दस्तगीर पंहिंजे किताब गुनाह ने कबीरा में बि हिनखे लिखियो आहे। छो कि हीअ जेका मजलिसूं आहिनि बाबे मदीनतुल इल्म जो सदको
तो घट में घट का थोड़ी तबलीग थी पे आले मोहम्मद जो मकतब भी पहुंचे जेके नंढड़ा नौजवान किताब नथा पढ़न तो कुछ ॻाल्हियूं उन्हनि ताईं मुंतकिल थियनि थोड़ो सभु दर्स हलंदो हले ज़रूरु दुरूद पढ़ो बाबा बुलंद मोहम्मद आले मोहम्मद से हाणे उहो मिटी खाना जो आयो तो ज़मीन रोए पई पर ॿुधाईसीं कोन इन्हीअ खां रसूलुल्लाह पुछो मलकल मौत तुझो कमु आहे मलकल मौत कहिड़ो कमु कंदो आहे भउ न कयो असांजो हींअर कोन थो कढे तुझो कमु आहे साह कढण महिल रहम आई कंहिंजे रहम कयां त मुंहिंजो धंधो कोन हलंदो उनजो मां वटि ॿियो मिसाल बि आहे डॉक्टरनि जा हूंदा आहिनि ॿ क़िस्म हिकिड़ा फिज़िशियन ॿिया सर्जन हाणे सर्जन खे जेकॾहिं का पिते मां पथरी कढणी हुजे ऐं पेट फाड़े चए यार छॾियांसि कीअं फाड़ियांसि त उहो मरीज़ सिहतयाब थींदो न जेतिरो बेरहमीअ सां ऑपरेशन कंदो ओतिरो जल्दी मरीज़ जो फ़ाइदो थींदो तंहिं करे मलकल मौत खे ड्यूटी अहिड़ी ॾेई छॾी अथई रुको ई रोल पर तोखे किथे रहम खाइणो कोन्हे साईं खे चई साईं जंहिंजो रूह कढंदो आहियां केॾी महिल भाउर रोअंदा आहिनि केॾी महिल औलाद रोअंदो आहे केॾी महिल अबो अमा रोअंदा आहिनि माण्हुनि खे तसली ॾींदो आहियां रो न इहो वक़्तु तव्हां ते अचिणो आहे न बि साईं कहिड़ी सोच मता कॾहिं किथे को रहम आयो हुजे ॾिसे हिकिड़ो त रहम मूंखे यादि अचे थो त हिकिड़ी ॿेड़ी पे समुंड में हली दरिया में 70 जे क़रीब माण्हू सवार हुअसि जेॾी महिल विच सीर ते आई त अलाह चयो हाणे हिनखे तबाह कर पर जो हयमि त ॿेड़ी तबाह थी माण्हू को काथे पियो ॿुॾे को काथे पियो ॿुॾे हर को दाऊं पियो करे हिकिड़ी मां माउ ॾिठी हुन ॿेड़ीअ में जंहिंखे 7 ॾींहंनि जो ॼावल ॿार झोलीअ में हो मां दिलि में सोचियो त हिनजी हयाती का 7 ॾींहं अॼु माउ ॿुॾंदी यकीनन हे बि ॿुॾंदो पर माउ जे ममता खे को अहिड़ो ख़्यालु आयो जो पाण त ॿुॾे पई पर ॿार खे मथे कयईं त मन ई बची पवे सरकार मुझे हैरत जी हद न रही जो ॿ परिंदा आया जेके उन अमड़ जे हथ तां उन बच्चे खे खणी विया सरदार फरमास पुट खे ख़बर ई कोन्हे ये परिंदा न हा ये फरिश्ता हुआ जो अल्लाह दुनिया के करे ॾेखारियो त मारींदो बि मां आहियां जारींदो बि मां आहियां अॻिते का ख़बर अथई न सही मूंखे ख़बर कान्हे उन बच्चे खे उन्हनि फरिश्तनि अहिड़े जबल जे झाड़ीअ में छॾियो जिते को बनी बशर कोन न आबादी हुई न वण हो न टिण हो हे जेको अल्लाह वाइदो कयो आहे वमाओ मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा जेका बि शइ धरतीअ ते मूं पैदा कई आहे उनजे रिज़्क़ जो ज़ामिन मां रब आहियां अल्लाह इहो दुनिया खे ॾेखारियो त किथां बचायोमांसि किथे रखियोमांसि ऐं उते जेतिरी देरि चाहियो उते रिज़्क़ ॾिनोमांसि उते हरणीअ हिकिड़ो बच्चो ॾिनो हो हिकु उथणो बच्चे खे प्यारींदी हुई हिकु हिन मन नंढड़े ॿारड़े खे प्यारींदी रिज़्क़ बि प्यारींसि खाराईंसि हाणे जेॾी महिल पंध करण जहिड़ो थियो घुमण फिरण जहिड़ो थियो फिरी गिरी कंहिं शहर में भी आयो का ख़बर कान्हे केरु आहियां किथां जो आहियां क़ौम जो केरु आहियां किथां हलियो आहियां किथे पहुतो आहियां हाणे हिते जवान थियो सिंधीअ में पहाको ॾींदा आहिनि त मर्द रुले त खुले औरत रुले त भुले हाणे हीउ त खुली पियो दुनिया जहान जो ॾिठई त हिनखे वरी हिकिड़ो जादूगर मिली वियो रस्ते केरु आहीं किथां जो आहीं जेका ख़बर कान्हे मूं वटि हिकिड़ो कारोबार आहे कहिड़ो कि मां सुरमो ठाहियो आहे जंहिंखे पाराईंदुसि हुनखे ज़मीन जा खज़ाना नज़र ईंदा सुरमो जादूअ जो आहे खज़ाना नज़र अचनि ॿुधाइजां कढी अधोद कंदासीं पाराए सुरमो जो पाराईं त खज़ाना ॾिठई
दुनिया जो घुमी ॾिठी आई न, रुलियो जो तो भुलियो हो, वठी दाऊं की वारो वारो मुंहिंजूं अखियूं ज़ाया थी वियूं। जादूगर उतो ट्रपड़ गोल कया त मां जेकॾहिं हिनखे चवंदुमि त मां हिनखे सुरमो पारायो त मूंखे अरेस्ट कराईंदो। हाणे हिनखे जो खज़ाना नज़र आया त हिन राति जो खूब खज़ाना कढिया। इहा बि अलाह पंहिंजी हिकमत ॾेखारी, किथां बचायो मैं, किथे रिज़्क़ खारायो मैं, जे कुझु न हुई त खज़ाननि जा अंबार ॾिना मैं। ऐं चवंदासीं अलाह जो वाइदो आहे, कंहिंखे रिज़्क़ ॾेई आज़माईंदो आहियां, कंहिंखां रिज़्क़ खसे आज़माईंदो आहियां, कंहिंखे औलाद ॾेई आज़माईंदो आहियां, कंहिंखे औलाद खसे आज़माईंदो आहियां, कंहिंखे न ॾेई बि आज़माईंदो आहियां त ॾिसां कुफ़ुर थो करे या शुकुर थो करे। उन ते क़ुर जी आयत बि आहे, पाक पैगंबर खे चए कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क, मुंहिंजे हबीब इन्हनि खे चओ त सदाई बादशाही मुंहिंजे रब जी आहे। तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिमन तशा, जंहिंखे बादशाही ॾियां त मुंहिंजी मर्ज़ी, जंहिंखां खसियां त मुंहिंजी मर्ज़ी। कल बादशाह अॼु जेलनि में आहिनि, कल बादशाह अॼु ॿाहिरी मुल्क में आहिनि, कल बादशाह अॼु नेब जा चकर पिया था काटनि। इहा हुनजी हिकमत आहे, बादशाही ॾेई बि आज़माईंदो आहे, खसे बि आज़माईंदो आहे। नाराए हैदरी वतो इज़्ज़ मन तशा व तुज़िल्लु मन तशा, इज़्ज़त बि मां ॾियां, ज़िल्लत बि मां ॾियां। बियदिकल ख़ैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर, छो त मां हर शइ ते क़ादिर। हाणे इतों साईं जेॾी महिल हिनखे खज़ाना जो मिलिया त हीउ थी वियो बादशाह। पोइ जेॾी महिल पैसो माण्हू वटि ईंदो आहे न, पोइ फिरौन थी वेंदो आहे, सम्झ में अची वञे। ऐं हीउ बि फिरौननि में हिकु फिरौन आहे, जेके टे ज़ालिम फिरौन थी गुज़रिया आहिनि तारीख़ इस्लाम में, फिरौन, निमरूद ऐं शद्दाद। ही उन शद्दाद जी हिस्ट्री तो तव्हांखे ॿुधायां, जो एॾो सरकश थी वियो कि अना रब्बुकुम लाला, वॾो रब त मां आहियां, वलाद पियो छाजे लाइ लॻायो। पंहिंजी जन्नत ठारायईं, पंहिंजो जहन्नम ठारायईं, पंहिंजे फॉलोअर्स खे चई मां बि अलाह आहियां, जन्नत मां ॾींदोमांव, मुंहिंजे पोयां अचो। पंहिंजे दुश्मननि खे चई बीहो, तव्हांखे सज़ा पोइ ॾींदुसि। पहिरियां मां हिन फॉलोअर्स खे त जन्नत में मोकिले अचां, हाणे जन्नत गफ़ीर सां पंहिंजी ठहरायल जन्नत में वञे पियो। इते मलकल मौत जो अखियूं खुलियूं, रसूल जे कदमनि ते हथ रखी चईं, पोइ यादि थो अचे त इहो पंहिंजी ठहरायल जन्नत वारो जेॾी महिल जन्नत में वञे पियो, हिकु क़दम अंदरि हुयुसि, हिकु ॿाहिरि हुयुसि, अलाह जो इते साहु कढीसि, ख़बर पए त पंहिंजी ठहरायल जन्नत में बि न वेंदे, जेसीं ताईं मां नथो चाहियां। जिथों टुटी उते पहुतुसि, मलकल मौत खे मोकिलियईं त मिटी खणी आ, मिटी खणी वियो। हीउ जेको साईं आयत पढ़ी वेंदी आहे, इब्लीस खे चई त हुनजे सजदे जो इनकार थो करीं जंहिंखे मां पंहिंजे हथनि सां ठाहियो आहे। हाणे इन हथनि जा तफ़सीर मुख़्तलिफ़ आहिनि। हिकिड़ो तफ़सीर इहो मां त अलाह पंहिंजे कुदरत कामिला सां उन मिटीअ खे ख़मीर कराए, उन मां आदम जो पुतलो ठहियो, उन आदम जे पुतले खे ठाहे पोइ अलाह चयो हाणे हिन में मां रूह थो दाख़िल कयां, पर उहो रूह दाख़िल थियो अथसि पेर जे अंगूठे मां, पोइ पेर में, पोइ पिनीअ ताईं, पोइ कमर ताईं, पोइ सीने ताईं, पोइ मथे खां ॿाहिरि निकितो। मथे जो निहारियईं त 14 नाला अर्श ते ॾिसी हैरान थी वियो। मालिक मूंखे त अॻु में ठाहियो हुई, हे मूंखां अॻु में। अल्लाह चयसि तूं मुंहिंजी हिकमत खे छा सम्झंदे। माण्हू 5 फुटनि जो शामियानो हणंदा आहिनि, जेसीं ताईं 4 लकड़ा न हणंदा आहिनि शामियानो कोन बीहंदो आहे। मां ही काइनात जो शामियानो हयो आहे, हयुम पे त लर्ज़े पियो। 14 नाला लिखिया मांसि, सुकून सां बीठो आहे, तेसीं ताईं बीठो रहंदो। तॾहिं साईं हदीस किसा में चयो साईं
तो ज़मीन जो फर्श न विछाया हाँ, आसमान जो शामियानो न लगाया हाँ, दरियान में रवानगी न कया हाँ, समुंडन में तुग़यानी न कया हाँ, सिज में दमक पैदा न कया हाँ, चंद्र के रोशन न कया हाँ, जेकी कुछ कयो थम इन्हनि पंजन जे सदके। हदीस किस्सा पढ़ण मक़सद कोन्हे मुंहिंजो, न को तव्हांजो टाइम विञाईंदुसि, पर इते ॿिनि नुक़्तनि जो इशारो कयो, इन ते थोरो गौर कयो। हुकुम आहे मालिकनि जो त जॾहिं मोमिन सां मिले त हिक ॿिए ते सलामती कयो, अस्सलाम वालेकुम। या अली मदद ताने असांजी शनाख़्त है ट्रेंड आहे, उन ते बहस ई कोन्हे, पर हुकुम इहो आहे त तहियतुल इस्लाम में अस्सलाम वालेकुम। हाणे वरी मालिकनि जो हुकुम आहे त जेकॾहिं साईं लाल साईं मिलियो मूंखे चई अस्सलाम वालेकुम त मां चवंदोमांसि व अलैकुम सलाम व रहमतुल्लाह। माना वरी मालिकनि जो हुकुम आहे त मोट में जेतिरो लफ़्ज़ वधाए चवंदव ओतिरो वधीक सवाबु थींदो आहे। पर जे साईं पहल कई अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाह, वरी मां जवाब में चवंदो अलैकुम सलाम व रहमतुल्लाह व बरकातुहू। हाणे इहो ट्रेंड तव्हां आल मोहम्मद जे घराणे में ॾिसंदव। हुकुम बा त घर में दाख़िल थियो न, पोइ भले केरु ॿुधेव न ॿुधेव, घर ख़ाली हुजे, तव्हां घर जे दर टपो चओ अस्सलाम वालेकुम। असांजा ॿार जो इंग्लिश मीडियम स्कूलनि में था पढ़नि न, पोइ थेलो खणी दर टपंदा चवंदा गुड मॉर्निंग पप्पा, इस्लाम थो चवे अस्सलाम वालेकुम चओ। असां तरबियत न कंदासीं बच्चनि जी, ॿियो केरु कंदो? इहो तरबियत जो असरु आहे न मुंहिंजा साईं। हाणे उन तरबियत जो हिकिड़ो जुमिलो थो चवां, इहो मुंहिंजो मौज़ू कोन्हे अॼु। शहज़ादा अचनि था, अस्सलाम अलैक या उम्मा हो। हाणे छा थी रुको अस्सलाम अलैक, त बीबी छा थी चए व अलैक अस्सलाम या वलदी या सबरत फवादी या कुर्रत ऐनी। वधियो न लफ़्ज़ जेको मां चयो, या उम्मा इन्नी अशुम्म इंदक रायहतन तय्यबतन कअन्नहा रायहत जद्दी रसूलुल्लाह। तो बीबी छा चयो नाम इन जद्दक तहतल किसा, तुंहिंजो नानो चादर जे हेठां आहे। सॼो किसो तव्हांजो ॿुधल आहे, मां रुॻो नतीजो ॾींदुमि हिकिड़ो तव्हांखे, सॼो किसो कोन्हे, परेशान न थियो। वरी मौला हसन पंहिंजे नाना वटि क़रीब अची वरी सलाम था, अस्सलाम अलैक या जद्दा हो, अस्सलाम अलैक या मन इख्तार अल्लाह हो। ये मुंहिंजा नाना आहे, अल्लाह जा चूंडियल, मुंहिंजो तो ते सलाम। हाणे वरी रसूल जवाब ॾिनो अलैक सलाम या कुर्रत ऐनी या सबरत व फवादी या साहिब हौज़ी। रोज़ हदीस किसा ॿुधंदा आहियो, इन नुक़्ते ते कॾहिं तवजो कयो अथव? हाणे इज़्न खां पोइ मौला बि वेही रहिया नाने सां। हाणे वरी आयो मौला हुसैन, साॻियो ई ट्रेंड, अस्सलाम अलैक या उम्मा वालेकुम सलाम या कुर्रत ऐनी या सबरत फवादी इन्नी अशुम्म इंदक रायहतन तय्यबतन कअन्नहा रायहत जद्दी रसूलुल्लाह। पाक बीबी चए न जद्दक तहतल किसा, रसूल खे चए वरी सलाम रही अस्सलाम अलैक या जद्दा। हाणे रसूल जवाब थो ॾिए वालेकुम सलाम या कुर्रत ऐनी या सबरत फवादी या शाफ़े उम्मती। अल्लाह सलवात पढ़ो बाबा के बुलंद, वरी सलवात पढ़ो बाबा के बुलंद। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आलि मुहम्मद। मिन लफ्ज़न की निशानदही कई। इमाम हसन की तो के साहिब हौज़ी, इमाम हुसैन अलैहिस्सलाम की तो के शाफ़ी उम्मती। हाणे मां रस्ते में ताहिरुल कादरी जी हिकिड़ी कैसेट पे ॿुधी, ताहिरुल कादरी न हे जेको तबलीग जमात वारो तारिक जमी रोए अखियुनि मां पाणी हारे त क़यामत जे ॾींहुं मुस्तफ़ा जे उम्मत ते ॿ मुसीबतूं ईंदियूं, हिकु उञ सख़्तु लॻंदनि, ॿी शिफ़ाअत जी ज़रूरत पवंदनि।
पोइ सबको रसूल ॾे डोड़ंदो, या रसूल अल्लाह पानी प्यार, या रसूल अल्लाह शिफात दे, या रसूल अल्लाह पानी प्यार, या रसूल अल्लाह शिफात दे। ताहिरुल कादरी जो तारिक जमीन जो पंधु ही कोने, मुंहिंजो पंधु आहे। रसूल चवंदुनि मां दुनिया में चयो मां वटि हौज़ जो मालिक हसन आहे। वाह वाह वाह, सुभान मां दुनिया में चयो मां हौज़ जो मालिक हसन आहे, शिफात जो मालिक हुसैन आहे। उन्यथा मरो त हसन जे दर ते वञो, शिफात कबेव त हुसैन जे दर ते। हाणे मां वरी पंहिंजे मौज़ूअ ते मोटी आयुसि। आदम अलैहिस्सलाम में रूह दाख़िल कई जेको वारनि खां निकितो। नहजुल बलागा में अमीरुल मोमिनीन थो फरमाए त इंसान जे तख़लीक़ ऐं जिस्म में अल्लाह ॿिनि शयुनि खे बग़ैर रूह जे बनायो आहे, हिकु वारनि खे, ॿियो नहनि खे। मालिक छो कि वार कटरायो त तकलीफ़ न अचेव, नहनि खे ज़ीनत सां रखो त तकलीफ़ न अचेव। अल्लाह पोइ बि तव्हांजो इहो ख़्यालु कयो। ऐं हुते छा चइमां, माउ जी ममता खे ख़्यालु आयो जो बच्चे खे मथे कई। अल्लाह फरमाए थो अहिड़ियुनि 70 माउनि जी मोहबत गॾु कयो, मूं रब जी मोहबत उतां शुरू थी थिए। पोइ बि मुंहिंजी ना फरमाई, या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। हाणे हलूं था पंहिंजे नतीजे ते। हज़रत आदम जी तख़लीक़ बि थी वई, बचन बिटिए पासे वारीअ मां हज़रत हवा जी तख़लीक़ बि थी। पर इहा तख़लीक़ अल्लाह कई आहे अदम मां वजूद जी, कुझु बि न हो, मिटीअ मां इंसान ठाहे उहो क़ादिर आहे। हाणे मुसलमाननि में रोलो पइजी वियो, राति जो धीअ ॼमंदी हुअसि, ॾींहं जो पुटु ॼमंदो हुअसि, पोइ निकाह कंदो वियो आदम। हैरत मूंखे मुल्ला ते थी थिए त जेको पाण खे बि औलाद आदम थो सम्झे, जाओ ई भेण भाउ जे निकाह मां त हुन खां मसइलो ॿियो पुछूं त कहिड़ो पुछूं। छो त हिननि मज़हब वरितो हिननि हस्तियुनि खां जिन खे ख़बर ई कान्हे त मज़हब आहे छा। अमीरुल मोमिनीन फरमायो त आदम जे तख़लीक़ खां 50,000 साल पहिरियां अल्लाह लोहे महफूज़ ते लिखी छॾियो हो त ही रिश्ता हराम ठव। उहे सादा रिश्ता वरी क़ुरान जे सूरह निसा में अल्लाह बयान करे छॾिया। पहिरियों 9 आयतूं सूरह निसा जूं पढ़ंदव, ख़बर पइजी वेंदव त कहिड़नि सां निकाह जाइज़ आहे, कहिड़नि सां हराम आहे। त पोइ नस्ल इंसान कीअं वधियो? हाणे मुल्लनि त आदम जे 2 पुटनि ते इक्तिफ़ा कयो न, हिकिड़ो हाबील ॿियो काबील। काबील हाबील खे क़त्ल कयो। असां नंढड़ा हुआसीं, ही नंढड़ो साईं वेठो आहे न, इन जी उमिरि जा हुआसीं। दरिया में आयो साईं अज़हर हुसैन ज़ैदी, मुंहिंजो ॾाॾो मूंखे कुल्हे ते खणी हलियो त ज़ैदीअ खे ॿुधी अचूं। असांजी सम्झ ई कान त ज़ैदी छा थो चए, पर हिकिड़ो लफ़्ज़ मूंखे हिन उमिरि में साईं जो यादि आहे कि भाई आदम का एक बेटा कातिल है, एक बेटा मकतूल है। अब कैसे पता चले कातिल कौन है, मकतूल कौन है? तो जिस कातिल जिस काफ से लिखा जाएगा, जिस नाम का वो आदम का बेटा हो, समझो वो ही हाबील का कातिल है। वो ज़हन में लफ्ज़ मां उन ॾींहुं विहारे छॾियो त काबील काफ सां लिखबो त कातिल बि उन काफ सां लिखबो, इन हाबील खे क़त्ल कयो। हाणे इहो त मुंहिंजो मौज़ू कोन्हे, पर हिकिड़ो सबबु आहे त क़त्ल छा ते थियो। सुनिन त लिखियो हुनजी ज़ाल सुहिणी ही, हुनजी कोझी ही, हिन ते क़त्ल कयईंसि। ग़लति आहे। ॿिन्ही पाण में बहस कयो त अल्लाह खे प्यारो केरु आहे। हाबील चयो मां, काबील चयो मां। जेको अल्लाह वटि था रखूं नज़र, जंहिंजो नज़र क़बूल पए उहो अल्लाह खे प्यारो। हाणे हाबील माल चारींदो हो, काबील पोख जो कमु कंदो हो।
उन्हें वरी अन्न जा बटे लपूं भरे जबल ते रखियो त ही अल्लाह जो नज़र आ। हुन वरी पंहिंजो खटो काहे के जबल ते रखियो ही अल्लाह जो नज़र आ। नज़र जे क़बूलियत जी निशानी इहा हूंदी ही त आसमान मां बिजली किरंदी ही, जंहिंजो नज़र क़बूल कंदो उहा जली वेंदी ही। हज़रत हाबील जो जेको खटो हो उहो अल्लाह क़बूल कयो, उन ते हुनखे साड़ थियो त नज़र वरी हिन जो क़बूल थियो। सही ॻाल्हि मां किरोड़ जी कई, दाद तहां हज़ार जो बि कोन ॾिनो। उन ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं न्याज़ जेको कंदो आहे उन ते जलंदा आहिनि माण्हू। वाह वाह, नारा हैदरी। ऐं असांजो उस्ताद मरहूम चवंदो हुसैन मौला जो न्याज़ कंदो बि हलाली आहे, खाईंदो बि हलाली आहे। का पहला इमाम जो नारा न मारे उसका खाना पीना हराम। दोनों हाथ बुलंद करके नारा मौला तव्हांखे सलामत रखे। सही खां हिकिड़ी मजलिस पढ़ी हिते सखर में वारिसतड़ रोड ते मौला हुसैन अलैहिस्सलाम जो जशन हो। लाहौर खां हिकिड़ी सुन्नी मौलवी आयो, अहले सुन्नत जो बरेलवी मौलवी मौलाना अल्लाह बख्श अज़हर, उहो मुंहिंजे अॻियां पढ़े पियो, मां खे उनखे पोयों पढ़ी। साईं हिकिड़ो जुमिलो चई जेको मूंखे अञा ताईं यादि आहे, मां हुनखे एॾियूं दुआऊं कंदो आहियां। हुन मिसाल ॾिना, हुन चयो त अल्लाह सभ खां पाक मखलूक खाधनि में ठाही आहे माखी। माखीअ ते मूंखे अज़हर हुसैन ज़ैदी जो लफ़्ज़ यादि अची वियो आहे, तव्हांखे हिकिड़ो शेयर कराए अचां। किबला फरमाइंदो अल्लाह के जितने इंजीनियर हैं वो 4 कोनों वाले घर बनाते हैं। ये शहद की मक्खी ये अल्लाह का ऐसा इंजीनियर है जो 5 कोनों वाला घर बनाती है। और दुनिया के हर घर में मर्द औरत इकट्ठे रहते हैं, और इस इंजीनियर के घर में मादा अलग रहते हैं, नर अलग रहते हैं। फिर जब छत्ते से निकलती है ये माखी की मक्खी, तो मक्खी बनाई है अल्लाह ने 2 किस्मों की, एक पाक मक्खी एक नजिस मक्खी। नजिस मक्खी तहारत पर भी बैठती है, नजासत पर भी बैठती है, और ये पाक मक्खी जहां भी बैठती है तहारत ही तहारत पर बैठती है। प्यास लगती है नाली से पानी नहीं पीती, टूटी से पानी पीती है। और बैठती कहाँ है? फल पर, फूल पर, फूल की पत्ती पर बैठ गई, फूल की रस को चूसा, और ऐसे चूसा कि दामने फूल को दागदार भी नहीं किया। और कुर्बान उस मक्खी पे प्यास लगी तो टूटी से पानी पिया। अब चली गई अपनी छत्ते में। इन छत्तों में कुछ ऐसे मक्खे रहते हैं जो बाहर नहीं निकलते। उनकी ड्यूटी है हर बाहर से आने वाली मक्खी को मुंह में मुंह लगाकर चेक करते हैं कि कहीं तहारत के घर से निकलकर नजासत पर तो नहीं बैठी है। अगर नजासत पर बैठी है तो तहारत के घर में आने की कोशिश न करना। अगर कहीं से किसी मक्खे में बदबू आ गई कि नजासत पर बैठी है तो वो मक्खा पीछे हट जाता है, स्पीड से परवाज करता है, उसे टक्कर मारता है, उसके 2 टुकड़े करके कहता है चल नजिस, तू नजिस हो के पाकों के घर में आती है। रखो मुल्लाओं के सर पर कुरान। उस मक्खे को क्या कहते हैं? उन मक्खे के अरबी में चवंदा आहिनि यासूब। मौला अली जे लक़बन में याली अंत यासूबुद्दीन। मुझा मौला अली के तो रसूल फरमाए मुझे उम्मत जो दीन जो यासूब अली तू आ। यासूब जो कमा चेक करण ताहिर आया नजिसा।
चवंदो जन्नत के हाज़ाली हे तू जो आ जेमा खुशबू ना आई भली अमलन जा बार हुजन जहन्नम में उछला चवंदो हाज़ा लक ही तू जो आ विलायत का खालिया के सलामत बोली अल्लाह बख्शे हर दी गाल विसरी वई मुखा उन ते अची तो साईं ज़ैदी साहब जा नुक्ता एड़ा हुंदा आहिनि मुंहिंजो तो हिन में खोली वेंदो अल्लाह बख्शे हर जो त जेका दुनिया में अल्लाह माखी के ग़िज़ा ठाहियो हा कुरान में चए थो अशहदु फीहि शिफ़ाउन लिन्नास हिन में इंसान ला शिफ़ा रखी हाणे हुन हिकिड़ो तरीक़ो ॾिसियो त माखीअ जे ओरिजिनल हुजण जा जेके हुकमा तरीक़ा ॾसिया आहिनि उन में हिकिड़ो तरीक़ो इहो बि आहे त माखीअ खे मानीअ जे टुकर ते हणी कंहिं कुते जे आॾो उछलाईंदो उहो हुनखे खाईंदो त कोन पर सुंघंदो बि कोन छो त अल्लाह माखीअ खे बनायो आहे पाक ग़िज़ा कुत्तो आहे नजिस अल्लाह चाहे नथो त पाक ग़िज़ा नजिस पेट में वञे इहो साॻियो मिसाल अथव न्याज़ जो न्याज़ पचाईंदो बि पाक आहे खाईंदो बि पाक आहे अल्लाह चाहे नथो त नजिस पेटनि में पाक न्याज़ वञे सुभान अल्लाह वञो है तो सही सलामत दुरूद पढ़ो बाबा से बुलंद मोहम्मद वाले अल्लाह ताके सलामत रखे हर की वो नजर होने जो कबूल थियो जेता हुन की दुश्मनी की जिता मौजू टुटो हुन के जो कत्ल करे छडी तो आदम अलैहिस्सलाम के डाढो दुख वो किबला ज़ैदी साहब जब हजरत आदम ने पूरी जिंदगी में दो काम बड़े हाबील के कत्ल की खबर सुन के इतना रोए कि उनके चेहरे पर रोने की वजह से गड्ढे बन गए थे और परिंदे उससे पानी पीते थे और वहां से चले काबिल की कब्र पर गए जितना तबर्रा काबिल की कब्र पर किया तो जिंदगी में आदम ने काम ही दो किए हैं मकतूल पर रोए हैं कातिल पर लानत की है अब आदम की जो सही नस्ल है तो बाप का विरसा नस्ल में मुंतकिल होता है जो भी कातिल पर लानत करे मकतूल पर रोए समझो वो आदम की खालिस नस्ल है शबीर तेरे पीर पे लाना दुरूद पढ़ो बाबा से बुलंद मोहम्मद वाले मुझे सही हजरत आदम जो नस्ल न हाबील मां हलियो आहे न काबील मां आदम जो नस्ल हजरत शीस मां हलियो आहे शीस जो ॿियो भाउ आहे हजरत याफिस हाणे सुभाणे इनखे इन मंज़िल तां खणंदासीं ऐं शजर तय्यबा खे बयानु कंदासीं ॻाल्हियूं तव्हां सां घणियूं करणियूं आहिनि अॼु हलो ॿ मुहर्रम आहे करबला जो शहनशाह करबला पहुची चुको आहे अल्लामा ज़फ़र हसन अमरोहवी पंहिंजे किताब मिसबाहुल मजालिस में लिखियो त हलंदे हलंदे हिकु सरज़मीन ते मज़लूम जो घोड़ो बीह शहनशाह वफ़ा ॿियो घोड़ो पेश कयो मज़लूम घोड़ो तब्दील कयो उहो बि बीह रहियो हम शक्ल पैगंबर टियों घोड़ो पेश कयो उहो राहवार बि बीह रहियो 7 घोड़नि ताईं रिवायतूं मिलनि थियूं त मज़लूम तब्दील कया बीह रहिया हेठि लथा ज़मीन तो मिटी खयूं
मिट्टी खणी खुशबू महसूस कयो पंहिंजे पाक भेण जे महमल जे करीब आया पर्दो हटाए चंदा भेण हिन मिट्टीअ जी खुशबू तो महसूस कयो पाक भेण रोई चयो मूंखे तव्हांजे खून जी खुशबू थी अचे हज़रत अब्बास के फरमाइनि था पंहिंजा डेरा हिते लॻंदा ख़यामनि जो इंतज़ाम थियो पहिरियां पुछा कया ये ज़मीन कंहिंजी ख़बर पई बनी असद कबीले वारनि पोइ वरी उमिरि रसीदा माण्हुनि खां पुछूं त हिन ज़मीन जो नालो ॿुधायो तारीख़ करबला सहीफ़े करबला वारे लिखियो आहे त किन माण्हुनि हिन जो नालो शतुल अरब दसियो किन माण्हुनि क़ादरिया दसियो किन माण्हुनि नैनवा दसियो हिकिड़ो सभिनी खां उमिरि रसीदा शख़्स हो जंहिंजी 200 साल 180 साल जे क़रीब उमिरि हुई उन मज़लूम खे ॿुधायो हिन ज़मीन खे करबला चवंदा इमाम चयो पोइ जंहिंजी आहे मां ख़रीद कंदुसि इहो तोखे असांखे दर्स ॾिनो आहे शहनशाह त इमाम खे ख़बर हुई त हिते मुंहिंजो इबादत खानो ठहंदो किरोड़नि जे तइदाद में माण्हू अमल कंदा निमाज़ूं पढ़ंदा असांखे त किथे बि सरकारी टुकुर नज़र थो अचे अलम हणी कब्ज़ो करे वेही था रहूं मज़लूम तोखे दर्स ॾिनो आहे त उहा ख़रीद कर पोइ इबादत जाइज़ थिए मां इन पासे वञणु कोन थो चाहियां बनी असद कबीले वारनि मज़लूम खे मना कई थी ज़मीन ख़रीद न कर इमाम फरमायो छो कि असांजा वॾड़ा ॿुधाईंदा आहिनि त नबीअ हितां रुहंदा विया नूह जे ॿेड़े खे गिलतान हिते आयो इब्राहिम रोअंदो वियो इमाम चयो मां हिन ज़मीन खे अहिड़ो आबाद कंदुमि जो वरी कॾहिं वैरान न थींदी हाणे पुछनि था त छा तूं नबीअनि खां मथे आहे इमाम लफ़्ज़ उन्हनि खे अहिड़ो चयो आहे त मसाइब जो जेके पहुतो पथर जॾनि जो मां ज़िम्मेवार न आहियां इमाम उन्हनि खे हिकु जवाबु ॾिनो बेशक हू नबी हा आला नस्ल जा हा पर उन्हनि मां कंहिंजी माउ ज़हरा न हुई मां उहो आहियां मुंहिंजी माउ ज़हरा मां हिन ज़मीन खे रंग लाईंदुसि मां हिन ज़मीन खे आबाद कंदुसि साईं मुंहिंजा ज़मीन जी क़ीमत तय थी 60,000 दीनार तारीख़ुनि जे इख़्तिलाफ़ जे एतबार सां मज़लूम इमाम जॾहिं खां वठी करबला जो सफ़र शुरू कयो न पंहिंजे मिशन में अधु भाईवार सानीअ ज़हरा खे रखियो मशवरनि में उथीनीअ में मेहणीअ में पाक भेण सां मशवरो कयूं ज़मीन मिले थी 60,000 दीनार पाक साईं फरमायो 30,000 मुंहिंजा बि शामिल कयो 30,000 पंहिंजा शामिल कयो जागीर वठो भेण वठी छॾियमि पर मशवरो इहो ॾियो नाले कंहिंजे ते लिखायां लफ़्ज़ मसाइब जो इहो आहे हज़रत सजाद बि बीठो हो पाक साईं फरमायो तुंहिंजे मिशन में अधु मुंहिंजो वतन तो छॾियो मां बि छॾियो नाने जी क़बर तो बि छॾी मां बि छॾी करबला जी ज़मीन वरितई अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो तुंहिंजे बचनि में अली अकबर में अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो इहा जागीर अकबर जे नाले ते लिखराए त हज़रत सजाद चयो बाबा मुंहिंजो हिसो कोन थींदो मौला जज़ सब्र कर तुंहिंजे नाले ते वॾी जागीर लिखराईंदो त हथ ॿधी पुछे थो बाबा छा उन जागीर जो बि नालो आहे इमाम जे सीने ते हथ रखी चए थो उन जागीर खे शाम चवंदा अॼु हुकुम न सवाइ गम मज़लूम जे ॿियो कमु न ॾिसो बसि मुंहिंजो बयानु महवर ते पहुची वियो मौला हुसैन उन जागीर खे अली अकबर जे नाले ते लिखायो वरी उहा साॻी ज़मीन बनी असद कबीले वारनि खे हिबा कई जी हाणे हिबा करे तव्हांखे 3 वसियतूं थो कयां पहिरियों त हिते असां ग़रीबनि जा बेगुनाह लाशा के रहंदा दफन कयो ॿी वसियत मुंहिंजा सवार हिते ईंदा उन्हनि खे महिमान खानो उन मां महिमानी खाराइजो उन्हनि खे मानी खाराइजो उन्हनि खे पाणी पियारिजो
तहां मां केतिरा मौला जा ज़वार अरबईन ते विया हूंदा तहां ॾिठो हूंदो अरबईन ते हर अरब पहिरें पवंदो अथव यार मुंहिंजो खानो खा मुंहिंजो टिशू इस्तेमाल कर तूं हुसैन जो महिमान ये वसीयत ते अमल थी हाणे इमाम फरमाए थो तहांजा मर्द जेकॾहिं मां तहांजो बि इमाम आहियां तहांजे औरतुनि जो बि इमाम आहियां औरतुनि खे सॾु कयो त उन्हनि खे वसीयत कयां औरतुनि खे पाक मौला वसीयत कई त तहांजा मर्द अगर हुकूमत जे मजबूरी जे सबब सां पाबंद हुजनि त अॼु ॾींहं ताईं कंहिं औरत कंहिंजो जनाज़ो दफ़न न कयो आहे इहा मज़लूम जी ग़रीबी आहे जो औरतुनि खे चए थो जे वस लॻेव त असांजा लाश दफ़न कयो ऐं मां इन जुमिले ते पंहिंजे बयान खे ख़तमु थो कयां नंढड़नि ॿारनि खे जो ख़बर पई न त मौला हीअ ज़मीन वठी छॾी आहे त पोइ मौला जे भरिसां बि चवनि था आका ॿुधूं था हीअ ज़मीन तव्हां वठी छॾी आहे इमाम फरमायो हा मौला पोइ असांखे रांदि खेॾणु कोन ॾींदो नंढड़नि जे मथड़नि ते हथु रखी मज़लूम चए थो रांदि खेॾंदव जो हा मौला इजाज़त ॾियो त खेॾो इमाम चयो जीअं वणेव तीअं खेॾो नाई मुहर्रम ताईं त जीअं रांदि वणेव तीअं खेॾो पर ॾहीअ जे ॾींहुं हिकिड़ी रांदि मुंहिंजे मर्ज़ीअ जी बि खेॾे नंढड़ा ॿार परेशान थी पुछनि था मौला उहा कहिड़ी रांदि खेॾूं इमाम चवनि अचो मुंहिंजे पुठियां अॻियां अॻियां इमाम पुठियां पुठियां नंढड़ा ॿार करबला जे हिकु टिबे ते इमाम चढ़ी वियो टिबे ते चढ़ी ॿारनि खे गॾु करे इमाम इशारो करे थो इहा हेठां ई जाइ ॾिसो था कि हा मौला इन हेठां ई जाइ ते असांजा पिया हूंदव लाश तव्हां हिते चढ़ी अचिजो रांदि खेॾण जे बहाने हितां भरजो मिटीअ जा झोल पोइ डोड़ंदा अचिजो असांजे लाशनि ते मिटी उछलाइजो तव्हांजी रांदि थी वेंदी असांजा लाश दफ़न थी अॼु बि करबला में बनी असद कबीले वारा बेलचा खणी ॿाहिरि ईंदा आहिनि चवंदा सल्लल्लाहु अलैहि अब्दुल्लाह ओ फर्ज़ंद रसूल काश असां उन वक़्तु हुजऊं तुंहिंजा लाशा दफ़न कयूं अला लानतुल्लाहि अला क़ौमि ज़ालिमीन अय्य मुनक़लिबिन यनक़लिबून मातम हुसैन या हुसैन صلواتك عليه وعلى آبائه في هذه الساعة في كل ساعة وليا وحافظا قائدا وناصرا دليلا معينا حتى تسكنه أرضك طوعا وتمتعه فيها طويلا يا رب محمد وآل محمد صل على محمد وآل محمد وعجل فرج آل محمد اللهم صل على أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تعالى جل جلاله وأمن واله في الفرقان الحميد إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما إن الذين يؤذون الله ورسوله لعنهم الله في الدنيا والآخرة وأعد لهم عذابا مهينا إنما يريد الله ليذهب عنكم الرجس أهل البيت ويطهركم تطهيرا ألم تر كيف ضرب الله مثلا كلمة طيبة كشجرة طيبة أصلها ثابت وفرعها في السماء ابتداء کنم بسم الله بعد اذان لا إله إلا الله از مدد محمد حمید طلبم کرم از علی ولی اللہ کہ خدا گفت در قرآن آیات و محمد و آلہ بر صلوات
हसन हुसैन महशर शफी मा ज़ैनुल इबा बाकिर व जाफ़र बसत जिला हस्त मूसा काज़िम अली और रिज़ा मोहम्मद तकी नूरे नकियो अस्करी मखदियो महदा ही खानदान अतहर अहमद अली फातिमा हसनो हुसैन अनवर तू कौसरी रहमद खान मुस्तफ़ा जे दरजो ही दर उन्हीअ जो हामी जेको गुलाम हैदर मौजूद हाज़रीन सादात मोमिनीन बुज़ुर्गान जवान अशरे मुहर्रमुल हराम जे मजलिसुनि में तहां ऐं असांजे दरमियान अॼु टी नशिस्त आहे। अॼु साईं लाल साईं जे हुक्म जी तामील कयूं था जो मूंखे इहो अञा अॻिते बयानु करिणो हो पर अॼु खां तामील शुरू था कयूं। सूरत मुबारका जेका मूं तव्हांजे आॾो पढ़ी आहे आया वाफ़ी हिदाया इन जो तर्जुमो बि मूं अञा ताईं कोन कयो आहे न तफ़सीर कयो आहे ऐं मां सिर्फ़ु नुकातनि ते ॿ ॾींहं टे गुज़र करे वियो आहियां। त अॼोकी मजलिस में मां इन आयत जो पहिरियों तव्हांखे तर्जुमो ॿुधायां त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा खे फ़रमाए थो त मुंहिंजा महबूब तो कोन ॾिठो त असां तुंहिंजे शजरे तय्यबा जो मिसाल कलमे तय्यबा सां ॾिनो आहे। नंतर कैफ़ ज़रबल्लाहु मसलन कलिमतन तय्यबतन जीअं कलिमो पाक आहे तीअं तुंहिंजो शजरो पाक आहे। हाणे इहो तर्जुमो त थियो इन आयत जे इन हिसे। हाणे इन में जेके तफ़सीर आहिनि साईं दुर मंशूर में जलालुद्दीन सयूती जो लिखे त इन शजरे मां मुराद वण आहे खजीअ जो। हिकिड़नि चयो उहो वण आहे जंहिं वण जो दाणो हज़रत आदम खाधो। शिया उलमा चवनि था त हिन महिल ताईं को कणक जो वण त ॾिठो ई कोन अथसि जंहिंमें अहिड़ो दाणो पैदा थिए जो हज़रत आदम खाधो हुजे। नतीजे फ़िक्र इन में केवल हज़रत हुसैन ज़ैदी जो आहे जंहिंसां मां ॾाढो मुतमइन आहियां। वो फरमाईंदो हो त अगर हमारे दादा एक दाना खाने से जन्नत से निकाले गए तो हम तो माशाअल्लाह टनों खा के भी जन्नत में जाने का इरादा रखते हैं। हम तो नहीं जाएंगे। फरमाइंदा है तो मुमकिन है पाकिस्तानी तो नहीं जाएं जन्नत में क्योंकि ये अपने मुल्क की भी खा जाते हैं बैरून मुल्क से इंपोर्ट करके भी खा जाते हैं। वाह वाह सुभान। तो मुझे सही यो कणक काने यो वण कोने असल में ही शजरो आहे। ज़रूरी आहे लुगातुल हदीस हिकिड़ो किताब आहे कारी वहीदुज़्ज़मा अहले हदीस जो आहे जंहिं 6 हदीसुनि जे किताबनि जो तर्जुमो कयो। जेके सियासत जा किताब आहिनि उनजो तर्जुमो कयो अथई ऐं उन तर्जुमे में जॾहिं हिन लफ़्ज़ शजरा ते हू पहुतो आहे तो शीन जो पहिरियां हुन अल्फ़ाबेटिकल तर्जुमो कयो अथई न त शीन खे खयो अथई वरी जीम खे खयो अथई वरी रे खे खयो अथई वरी हे खे खयो अथई पोइ चए थो शजरा हिन शजरे मां मुराद न वण आहे न हिन शजरे मां मुराद का खजी आहे हिन शजरे मां मुराद सिलसिले नसब आहे जेको अल्लाह पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जो सिलसिलो आहे उन सिलसिले जो ज़िक्र आहे ऐं ख़ासि करे उन पाक ताहिर ज़रफ़नि जो ज़िक्र आहे। जनाब आमिना तय्यबा जो ज़िक्र करे चे थो ही उन बीबीअ जो ज़रफ़ा जंहिंमें अल्लाह मोहम्मद जहिड़े नूर खे रखियो आहे। सुभान अल्लाह। नारे हैदरी। हाणे वरी अॻे हिन शजरे जूं ख़ासियतूं आयत में बि थियूं। असलहा साबितुन ही उहो शजरा जंहिंजी शाख क़ाइम आहे ऐं क़ाइम बि तेसी ताईं आहे जेसी ताईं क़ाइम जो ज़हूर नथो थिए।
असलुहा साबितुन व फरउहा फिस समा। इन शजरे जूं शाखूं आसमान ताईं आहिनि। कारी वहीद ज़मा सभिनी अहले सुन्नत जे तफ़सीरनि ऐं नज़रियनि खे इते रद थो करे त मां अॼु ॾींहं ताईं अहिड़ो वणु ॾिठो ई कोन्हे जंहिंजूं तारियूं आसमान ताईं हुजनि। वरी शाबस अथसि साईं जो इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलातु वस्सलाम उनजे हवाले सां इन रुगातुल हदीस में चए थो त मूसा काज़िम बाबुल हवा जे इमाम थो चवे त इन शजरे जी असल मां मुराद असांजो नानो रसूल आहे ऐं इन शाख मां मुराद असांजो ॾाॾो अली आहे। उहो जॾहिं फतेह मक्का में बुत भॻा आहिनि त रसूलुल्लाह जे कुल्हनि ते चढ़ी भॻा आहिनि। पोइ रसूलुल्लाह पुछियसि या अली कीअं था पाण खे महसूस कयो? त मौला फरमायो मां अर्श अज़ीम ते मलाइकनि जूं तस्बीहूं हिते ॿुधां थो। नारे हैदरी। हाणे हिया पाड़ हिया शाख हाणे इते कारी वहीद ज़मा थियो ख़ामोश। हाणे तफ़सीर साफ़ी में मासूम जो तफ़सीर थो करे त इहो जेको पाक शजर आहे जंहिंजी पार रसूल आहे शाख अली इमाम आहे फरमाइनि था अल फातिमतु असलुहा उन पाक शजर जूं तारियूं असांजी ॾाॾी सैयदा आहे। हदीस ख़त्म न थी। वरी उन साॻे उस तफ़सीर थाफ़ी में इमाम तो फरमाए जेकॾहिं शजर जी असल रसूल आहे जंहिं शजर जी शाख अली इमाम आहे जंहिं शजर जी पाक तारियूं असांजी ॾाॾी आहे अल हसनो वल हुसैन समरतुहा उन पाक शजर जा मेवा हसन ऐं हुसैन आहे। ऐं से नाराज़ न थियो राज़ी वेठा हो सादात बि आयो मोमिनीन बि आयो त पोइ उते ख़ुदा जो कसम आहे हीअ आले मोहम्मद जी करीमी आहे जो तव्हां असांखे विसारियो न था। इन्हे तफ़सीर साफ़ी में मासूम फरमाए थो वशीयतुना औराकुहा असांजा शिया उन पाक शजर जा पत्ता आहिनि। चलो पत्ते होने चाहिए पत्ते बाज होने नहीं चाहिए। तो पत्ते जो कम आहे साइंटिफिक उसूल के भली पढ़ो माशाअल्लाह ही पाक दरबार में ही शजर लगो पियो आहे इनके पानी किथे ॾींदा आहियो जी पाड़ में पर साइंसदान चवनि था त वण जेका ग़िज़ा खाईंदो आहे वधंदो आहे उहो टारनि मां वधंदो आहे। हाणे पाक शजर जी तारी आहे जनाब सैयदा शिया हिन पाक शजर जा पत्ता हर शजर का पता शजर के पत्ते से चलता है। तेरे मासूम फरमायो कूनू लना ज़ैनन किरदार अहिड़ो कयो जो माण्हू ॾिसी चवनि त जंहिं शजर जा पत्ता अहिड़ा आहिनि शजर छा हूंदो। फरमानो मासूम हाणे अचूं था रिज़ल्ट वारी ॻाल्हि ते कंहिं पते खे मथां मगरूरी अची वञे त बाबा ही वण बीठो त पाड़ जे करे आहे न। हाणे न टारीअ खे छॾियां थो पाड़ सां थो दोस्ती ॻंढियां जीअं ई पाड़ टारीअ खे छॾियईं पाड़ सां दोस्ती ॻंढियईं 4 ॾींहं त ख़ैर सां साओ हूंदो पोइ रंग ई तब्दील थी वेंदुसि। पोइ वरी उहो वज़न ख़तम थी वेंदुसि हल्को थींदो केॾी महिल हुन पासे थींदो
केॾी महिल हुन पासे वेंदो ऐं माशाअल्लाह भलोड़ बागन में भलोड़ वणनि जी रखवाली करण वारा माली भी भला हूंदा आहिनि ॾिसंदा आहिनि त हिननि पतनि किन कयो आहे पोइ बुहारीअ सां हिक जाइ ते गॾु करे हिक तीलीअ सां किरोड़ पतनि खे जलाईंदो आहे ॿुधाईंदो अथनि त तारीअ खे छॾण जो नतीजो इहो अथव हित बि बाहि अथव त हुत बि बाहि अथव नारा जो शजरो सिलसिले नसब मुंहिंजा साईं जे कल मूं अर्ज़ कयो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो नस्ल ॿिनि घर वारनि मां वधियो आहे हिकिड़ो जनाबे सारा मां ॿियो जनाबे हाजरा मां सारा मां नस्ल हज़रत इसहाक जो पुट हज़रत याकूब जा पुट हिन 12 जंहिंमें यूसुफ बि नबी आहे यूसुफ के जॾहिं भाउरनि क़त्ल पे कयो त लावी अॻियां फिरी आयो याकूब जो पुट मां नबी ज़ादे खे क़त्ल थियणु कोन ॾींदुसि छो त पहिरीं हिकिड़ो नबी ज़ादो क़त्ल थियो आहे इंसानियत जो खून धरतीअ ते वहियो आहे त इंसान खून खां रुकजे कान थी ॿियो नबी ज़ादो क़त्ल थींदो त अलाए छा थींदो पोइ हज़रत यूसुफ खे खूह में उछलायो ऐं इहा बि तव्हांखे ख़बर आहे अल्लामा हुसैन बख्तियारा तफसीर अनवार नजफ में लिखियो आहे त रब ज़ुल जलाल चयो जिब्रील सैयदुल मलाइका जो ताज थई मथे ते मुंहिंजी हुज्जत किरी पई थई खूह में हाणे वञ मुंहिंजे खूह मां किरियल मुंहिंजी हुज्जत खे बचाए पर ख़बरदार हुन जे पेर जे तरीअ खे पाणी बि मस न करे चिमला साईं खूह त चयईं इहो कोन चयईं त ख़ैरपुर जो या कंडियारे जो चश्मे ज़दन में कायनात जा खूह झटके वरतई ऐं चेतो उते पहुतो तुंहिंजे खूह में यूसुफ किरियो हो 37 सिर ताईं न पहुतो हो त पर ॾेई बचाए वरितो मां हाणे इहो जिब्रील जो इल्म आहे जो अखि छिभ में किरोड़े कायनात जा खूह छाटे उन खूह ते पहुतो इहो केरु आहे जिब्रील इहो अली अमीर जो शागिर्द आहे जंहिंजे शागिर्द जी इहा हैसियत आहे त उस्ताद जी हैसियत छा हूंदी शागिर्द जी कीअं नसीब थियसि नसीब बि हीअं थियसि जो आलम अनवार में अल्लाह सवाल पुछंदो मन अंत व मन अना तूं केरु आहीं मां केरु आहियां जवाब ॾिनी अंत अंत व अना अना तूं आहीं मां आहियां अल्लाह हिन जे जवाब मां मुतमईन ई कोन थियो 3 दफ़ा साॻियो सुवाल पुछईं 3 दफ़ा साॻियो जवाब ॾिनई नूर जे पर्दे मां हिकु नूरानी शख़्सियत निकिती जंहिं जिब्रील जो पर मथे खणी पंहिंजे मुंडीअ जी मुहर हणी चई जिब्रील हाणे जॾहिं रब पुछई न तूं केरु आहीं मां केरु आहियां इहो चइजांसि अंत रब जलील व अना अब्द ज़लील इहो चइजांसि तूं जलाल वारो रब आहीं मां तुंहिंजो ज़लील बांदो आहियां जिब्रील मौला जे साम्हूं बि पुछे थो ए तारुफ़ त कराए मुंहिंजा मालिक मुंहिंजा आका कि जिब्रील सुञाण मां मुहम्मद मुस्तफ़ा जे नूर जो हिस्सो अली इब्न अबी तालिब आहियां हरफ हरफ जो उस्ताद आहे न साईं जिब्रील जहिड़े जेको मलाइकनि जो उस्ताद आहे उन जो उस्ताद अली मौला है जंहिंजे शागिर्द जे इल्म जी इहा हैसियत आहे त उस्ताद जे इल्म जो इहातो केरु करे सघंदो यूसुफ बची गया अल्लाह तबारक व तआला हजरत लावी के चयो लावी तो मुझी हुज्जत के बचायो आ मुझे मिशन ते एहसान कयो आ मुझे मिशन में 1,24,000 नबी हिकड़ो रस्ते मां कत्ल थी वने तो मुझो मिशन अनकम्प्लीट बचाए दी हाने मिशन मुझो मुकम्मल हाने तोके इनाम तो जा तोके एजाज तो जा छो त मां के जो एहसान रखदो ना है हल जज़ाउल एहसान इल्लल एहसान एहसान जो बदलो एहसान आ हाणे एहसान इहो थो ॾियाए जो हाणे जेके नबी बनी इसराइल मां हलंदा न उहे सभु तुंहिंजे नस्ल मां हूंदा
4414 नबी सही बनी इसराइल ऐं जिन जा नाला किताबनि में आया आहिनि न उहे सभु हिन सीने में महफ़ूज़ आहिनि ऐं इन्हनि में आख़िरी थियो आहे हज़रत ईसा लावीअ जे नस्ल मां। हाणे इते रोके हिकिड़ी रिज़ल्ट ॾियां लावीअ कंहिंखे बचायो यूसुफ के यूसुफ केरा नबी या हुज्जत खुदा है। हाँ सवाल आ यूसुफ अफजला या मोहम्मद अफजला सभई चवंदा मुस्तफ़ा अफजला त पोइ जेको यूसुफ जहिड़े उम्मती नबीअ खे बचाए उनखे बचाइण जे एवज़ में अल्लाह थोजे नबूवत पोइ अॼु उन दर ते सजदो कर जंहिंजो नालो अबू तालिब आहे उहो पुट क़ुर्बान करण लाइ तयार आहे मोहम्मद खे बचाइण लाइ। पढ़ो तारीख़ जॾहिं बि मुस्तफ़ा जा दुश्मन निकिरनि अॼु मोहम्मद खे क़त्ल करणो आहे शहनशाह खे ख़बर पई आहे अॼु दुश्मन निकितल आहिनि सम्झी विया अथनि त हिन बिस्तर ते सुतल आहे पोइ मुस्तफ़ा खे खणी पंहिंजे पुट जे बिस्तर ते सुम्हारे हा कॾहिं तालिब खे कॾहिं अकील खे कॾहिं जाफ़र खे कॾहिं हैदर करार खे सुम्हारे हा त मुंहिंजा पुट मोहम्मद सम्झी जे क़त्ल कनि त भली क़त्ल थी वञनि सरदार त बची पवे। हाणे हिन मोहल्ले वारनि खे सॼी उमिरि मां ख़ामोशी ॾिठो आहे त इन्हनि खे ॻाल्हाया त अल्लाह अबू तालिब शहनशाह सां वाइदो कयो ए अबू तालिब जंहिं लावीअ यूसुफ खे बचायो उनजे ख़ानदान में नबूवत रखियमि तो यूसुफ जे सरदार खे बचायो नबूवत मुंहिंजे महबूब ते ख़तमु आहे बाक़ी हिकु फ़ोलियो आहे इमामत जो तोखे एज़ाज़ में तुंहिंजा 12 पुट इमाम बनाईंदुसि। बाक़ी हिन महले वारा ख़ामोश आहिनि त इन्हनि खे बि बेदार कयां अमीर खां वठी हज़रत हुज्जत ताईं 12 पुट अबू तालिब जा इमाम बनायई वरी हिन जी फज़ीलत ॿुधायई त ईसा है नबी बनी इसराइल जो आख़िरी नबी उनखे बि ग़ाइब कयई अबू तालिब जे आख़िरी पुट खे बि ग़ाइब कयई। रज़ी साहब चलो मैं एक ईसाई मेरा शागिर्द था मेरे पास पढ़ने आता था चर्च का बड़ा आलिम था वो मुझे कहने लगा जैदी साहब आपका इमाम तो ज़मीन पर गायब है हमारा नबी तो आसमान पर गायब है अफजल आसमान वाला है या ज़मीन वाला। किबला जैसे मैंने उसको जवाब दिया जब अल्लाह ने दोनों को गायब किया था तो पहले जमीन पर अदल का तराजू लगाया था एक पलड़े में महदी को बिठाया एक पलड़े में ईसा को बिठाया ईसा इतना हल्का था कि आसमान पर चला गया। और जब ज़हूर करेगा तो पहले महदी आएगा और कहाँ आएगा काबे की छत पर आएगा। मां पंहिंजे उस्ताद खे ॿुधायो डॉक्टर इसरार खे मां चयो असांजो महदी बि काबे जे छत ते ईंदो थी आख़िर काबे की छत पर क्यों आएगा। मां चयोमांसि इहो अल्लाह असांखे एज़ाज़ ॾिनो आहे असांखे पहिरियों बि काबे मां मिलियो हो असांखे आख़िरी अबू तालिब जो पुट बैत वठंदो ईसा बैत कंदो नमाज़ जो वक़्तु थींदो। हाणे जेको तफ़सीरनि में हे तफ़सीर बुरहान जा लफ़्ज़ आहिनि साईं त ईसा कौसर जे पाणीअ सां गुस्ल थियल हूंदुसि हुनजे जिस्म मां पाणी किरंदो नमाज़ जो मुसल्लो हूंदो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे इमाम ज़माना चवंदो या ईसा मुसल्ली सलात ईसा पढ़ाए नमाज चवंदो कैफ़ उसल्ली अंत हुज्जतुल्लाह अंत बक़ियतुल्लाह अल्लाह जी हुज्जत भी तू आ अल्लाह जी बक़िया भी तू आ
न मुंहिंजी शरीयत आहे न मुंहिंजो दीन आहे। शरीयत दीन तुंहिंजे नाले जो आहे। अॻियां थी निमाज़ पढ़ा, मां तुंहिंजे कदमनि में सिर रखां। दुनिया खे ख़बर पए जंहिंजे ॿारे जी इहा इज़त आहे त पहिरीं जो मक़ाम छा हूंदो। हाणे जेको हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो सिलसिला शजरे ते पियो ॻाल्हाए, शजरे तय्यबा मौज़ू शुरू थी वियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी जेका ॿी घरवारी आहे हज़रत हाजिरा, उन मां हुनजो पुटु आहे हज़रत इस्माईल। हज़रत इस्माईल उन जा वरी 12 पुट आहिनि, जंहिंमें वॾो वॾो पुटु कैदार आहे। कैदार जो पुटु सलामा आहे, सलामा जो पुटु अलहमिया, हमी जो पुटु यसीया, ऐं यसी जो पुटु ऊद आहे, ऊद जो पुटु अदनान आहे, अदनान जो पुटु मअद आहे, मअद जो पुटु नज़ार आहे, नज़ार जो पुटु इलियास आहे, इलियास जो पुटु मुदरिका आहे, मुदरिका जो पुटु खुज़ैमा आहे, खुज़ैमा जो पुटु कन्नाना आहे, कन्नाना जो पुटु नज़र आहे, नज़र जो पुटु फहर आहे, फहर जो पुटु गालिब आहे, गालिब जो पुटु लवी आहे, लवे जो पुटु काब आहे, काब जो पुटु मुर्रा आहे, मुर्रा जो पुटु अदी आहे, अदी जो पुटु किलाब आहे, किलाब जो पुटु कुसै आहे, कुसै जो पुटु अब्दे मनाफ आहे, अब्दे मनाफ जो पुटु हाशिम आहे, हाशिम जो पुटु अब्दुल मुतलिब आहे। इते अल्लाह इन नूर जा 2 टुकर कया। अब्दुल मुतलिब जा 8 पुट आहिनि, 2 हिक घरवारी मां सकी माउ जा, वॾो अब्दुल्ला, नंढो अबू तालिब। हिकु नूर रखियईं अब्दुल्ला जे पेशानी में, ॿियो नूर रखियईं अबू तालिब जी पेशानी में। जेको अब्दुल्ला जे पेशानी में रखियईं, पहिरीं 17 रबीउल अव्वल, पहिरीं आमुल फील, मक्के जे शहर में आमिना बिन्त वहब जी झोलीअ में नबूवत जो नूर ज़ाहिर थियो। जेको अबू तालिब जी पेशानी में रखियईं, 13 रजब 20 आमुल फील, काबे जे सेंटर में फातिमा बिन्त असद जी झोली में इमामत जो नूर ज़ाहिर। नूरानी शजरो पेश त कयो। तू पंहिंजे वॾे बुज़ुर्ग खां शुरू कर, जे 10 नाला ॿुधाए, जे खुटी न पवी त मां मज़हब छॾे ॾियां। ऐं हे मां हज़रत आदम खां शुरू कयो आहे साईं, शहनशाह अंबिया ताईं पहुतो आहियां। अल्लाह ते तो महबूब तुंहिंजे नूर खे अहिड़नि पेशानियुनि में रखियुमि जिन सॼी ज़िंदगी रुगो मुंहिंजो सजदो कयो आहे। हिकु बेड़ो कोन्हे जेको बुतनि जे आॾो झुकियो हुजे, ऐं तो वारा सभु बुतनि जे आॾो झुकिया आहिनि। माना बुत परस्तन जी नस्ल ॿिया आहिनि, बुत शकिलनि जो औलाद ॿिया आहिनि। हाणे अॼु हिकिड़ो इशारो कयां, 17 रबीउल अव्वल, पहिरीं आमुल फील। आमुल फील माना हाथियुनि वारो साल। फील अरबी में हाथीअ खे चइबो आहे, ऐं उन पूरी क़ुरान में सूरा अथव फील जे नाले ते। उन फील जी छोरड़ी वज़ाहत कयां। अञा बि कुझु क़ुरान अहिड़ा आहिनि जिन खां पुछंदा ॾाढा उमिरि घणी अथई, चवंदो जॾहिं अंग्रेज़नि वाह कढायो तॾहिं मां जवान हुउसि। हाणे छा असां ॻोल्हियूं त अंग्रेज़नि वाल अलाए कहिड़े साह में कढायो। हाणे जे क़ुरान हुन वक़्तु जवान हो त हाणे को 100 खन जे क़रीब हूंदो अंदाज़े ते। या कई किरात वाणिया न ॾिया त मां त मज़ूरी थो कयां। हाणे वेठा ॻोल्हियूं त वाणिया 48-49 में न ॾे विया, मज़ूरी थो करे 30 सालनि जो हो, हाणे घणनि सालनि जो हूंदो, तॾहिं अंदाज़नि ते साल हूंदो। हाणे उन अंदाज़नि जो हिकिड़ो जुमिलो ॿुधो। हज़रत मुस्तफ़ा खां अॻु में सन हो ईसवी। ये तव्हां अंग्रेज़ी जे किताबनि में दी फर्स्ट सरमन या लास्ट सरमन जो सबक़ आहे त हिंदी अंग्रेज़ी में हाणे अलाए आहे अलाए न, मां घणो वक़्तु थियो आहे पढ़ाइण खे छॾे ॾिनो आहे। उन्हें लिखो the holy prophet peace be upon him was born on 570 AD। माना हजरत ईसा 570 साल मोहम्मद मुस्तफा का वॾो आहे।
हाँ ईसा के दौर में हो ईसवी सदी वरी अब्र हो सबा जो पुत्र हाथिन जो लश्कर वठी आयो त खाने काबे के ड्राहिया हाथिन के वठी आयो अल्लाह के घर के ड्राहन जे लाइ भला इहा ख़बर अथव त ड्राहन छो आयो या कंहिंखे ख़बर राज़ खे खोलियो भला सलवार पढ़ो सलवार बाबा जे बोलो इन्हनि ईसाइन सही रूम में हिकिड़ी चर्च ठाही ईसाई यहूदी मुसलमान जेके भी हुआ हज़रत इब्राहिम जे दीन हनीफ के मञण वारा उन्हनि सभिनी काबे के तवाफ़न किथे कयो यहूदी हो तब तवाफ़ काबे किथे कयईं ईसाई हो तब तवाफ़ काबे किथे कयईं हिननि वरी चर्च ठाहियो त हेॾे केरु अचे ई कोन थो पोइ अब्रहे सबा जे पुट एम्पायर रूम सां सलाह कई त हाथियुनि जो लश्कर था मोकिलियूं पोइ उहे वञी घर खे ड्राहे ईंदा घर ड्रहियो त पोइ माण्हू हेॾे रुख कंदा केसी ताईं पहुतव ठीकु आहे नई ॻाल्हि थी वई न हाणे अब्रहे सबा जो पुट एम्पायर रूम जे सलाह सां 4000 हाथियुनि खां 40,000 ताईं पर मोतबर रिवायत 4000 जी हाथी वठी आयो हाणे वरी सवाल आहे त हाथीअ खे छो वठी आयो त उन दौर जी ताक़तवर टेक्नोलॉजी हाथी तव्हांजे खैरपुर में तोप चौक आहे न हाँ साईं हाँ उते तोप पई आहे न या छो पई आहे इहा तोप ॿुधाए थी त मीरनि जे दौर जी हीअ ताक़तवर टेक्नोलॉजी वरी कोट में वेंदव त दर खे वॾा वॾा किल लॻल आहिनि त उन ज़माने में हाथियुनि सां हमला थींदा हुआ न त हाथी हिन किल जे करे दर न खोले सघे तारीख़ एसी ताईं पहुतो अॻिते वरी क़ीमती ॻाल्हि हाणे मीरनि जे दौर जी ताक़तवर टेक्नोलॉजी तोप अब्रहे जे दौर जी ताक़तवर टेक्नोलॉजी हाथी 4000 हाथी वठी खाने काबे में आयो तेने के ड्राहिया दौर के जो आहे शहंशाह अब्दुल मुतलिब जो काबे जो मुतवली आहे रसूलुल्लाह जो ॾाॾो हिन पहिरियां हाशिमिन सां जंग कई अब्दुल मुतलिब जा उठ चोरी करे शहंशाह सफ़र ते वियो मोटी आयो उठ काॾे आहे कि उठ अब्रहो काॾे अब्रहे ॾे हली वियो शहंशाह मुंहिंजा उठ मोटा कि तूं उठनि जी ॻाल्हि थो करी मां अलाह जो घर ठाहिण आयो आहियां कि उठनि जो मालिक मां आहियां पहिरियां उठ मोटा ऐं पोइ घर ॼाणे घर जो मालिक ॼाणे इनखे चइबो आहे पको मुवाहिद जंहिंखे पक ई त जंहिंजो घर आहे उहो पंहिंजी हिफ़ाज़त पाण कंदो न हाणे सही हिते तवजो कजो मां तव्हां ॾाढी क़ीमती नुक़्ते ते आयो आहियां ॻाल्हियूं मां ॻाल्हियूं खुलंदियूं थी वञनि मूंखे पाण परेशानी वधंदी थी वञे इन अब्रहे खे रूम जे बादशाह हिकिड़ो हाथी ॾिनो हो अछे रंग जो जंहिंजो नालो आहे महमूद हे जीअं थिएटर में सर्कस में जानवरनि खे खेॾाईंदा आहिनि न घोड़नि खे भोलनि खे त उन महमूद खे शराब पियारे इन ते हेरायो हुन त अब्रहो जेॾीमहिल साम्हूं अचई न त गोॾा टेके सूंढ ज़मीन ते हणजा त हाशिमिन में रोब वेहे भेणा ही को पहुतल आहे जो हाथी बि हिनखे झुकनि था हाणे शराब पियारनि हुनखे करतब सेखारनि बसि अब्रहो जेॾीमहिल अचे त हे गोॾा टेके पर हज़रत अब्दुल मुतलिब जेॾीमहिल विस न उहो पंहिंजा उठ वठण महमूद हाथीअ जो ॾिठो न शहंशाह अब्दुल मुतलिब खे त डोड़ंदो आयो अचे मौला जे आॾो गोॾा झुकाई शहंशाह अब्दुल मुतलिब जे सूंड बि झुकाई तो जिन सेखारिया हुअसि न करतब उन्हनि नकुण हयसि हे न ठही हे ठही हे न ठही हे ठही अल्लाह हुनखे ज़बान ॾिनी उन्हनि करतब सेखारण वारनि खे चई शराब पियारे करतब सेखारे झुकाइनि तव्हांजो कमु आहे पर हिन शहंशाह जे चेहरे में मूंखे काइनात जे नबीअ जो नूर नज़र थो अचे तारीख़ बनू हाशिम तंहिंजी माना आहे जेको मुहम्मद मुस्तफ़ा खे पाण जहिड़ो थो सम्झे इन निभागे खां तो हाथी भलो हो चाहे ॾाॾे जे चेहरे में नूर ॾिठो हाणे पंहिंजा उठ वठी शहंशाह अब्दुल मुतलिब मोटी आयो
सुबह जो अब रहे कई तैयारी तब अल्लाह के घर से हमलो कया शहंशाह अब्दुल मुतल्लिब अल्लाह सां ॻाल्हायो मुंहिंजा मालिक घर भी तुंहिंजो आहे हमलो भी तुंहिंजे घर ते थो थिए पहिरियां तूं पंहिंजी ताक़त ॾेखार या असांखे अमर करे असां ॼाणूं त तुंहिंजो घर ॼाणे अल्लाह चयसि अब्दुल मुतल्लिब तूं माठ कर घर भी मुंहिंजो आहे हिफ़ाज़त भी मां कंदुसि अल्लाह चयो हे ताक़तवर टेक्नोलॉजी वठी आयो आहे हाथी अल्लाह चयो वरी मुंहिंजी ताक़तवर टेक्नोलॉजी ॾिस अबाबील खे चई पथरियूं त खणो न हाथनि वारनि खे त खणो अबाबील ॾिठो अथव ईअं सही अबाबील चयो मालिक तुंहिंजो हुकुम त अखियुनि ते आहे पर हाथीअ जो वज़न बि ॾिस असांजो वज़न बि ॾिस छा ख़्यालु आहे अहिड़ो जेको नौजवान 5 किलनि जी सिर बि खणी हाथीअ खे हणे त खल खे का खारस बि थींदसि कान थींदा हाणे अबाबील जे चुंब में छा पथरी आई हूंदी पैर में छा पथरी आई हूंदी अल्लाह चए थो ए अबाबील पथरियूं खणो इन्हनि हाथनि खे हणो तव्हां पंहिंजे ताक़त खां मायूस थिया आहियो ॿी ॻाल्हि आहे मुंहिंजे कुदरत खां मायूस न थियो पथरी तव्हांजी हूंदी एटम बम खां वधीक ताक़त वारो मां बनाईंदो सही अॼु मां तव्हांजे हिन मजमे खे इंतहाई क़ीमती ॻाल्हि थो ॿुधायां हे तफ़सीर खाज़िन में लिखियल आहे त अल्लाह उन्हनि परिंदनि खे पथरियूं त ॾिनियूं पर उन्हनि खे चयईं त ईअं मींहुं वसाइजो पर हर हाथीअ जो नालो उन्हनि पथरनि ते लॻल हो त अबरहे जे हाथीअ खे तूं लॻंदीअ फलाणे जे हाथीअ खे तूं लॻंदीअ फलाणे जे हाथे खे तूं लॻंदीअ ऐं मूंखे क़ुरान मथे ते खणायो उन्हनि ते नाला लिखियल हा उन्हनि परिंदनि उन्हनि हाथनि ते पथरियूं वसायूं न अॼोको मुंहिंजो जुमिलो तारीख़ी समझो टिनी ॿिनी मजलिसुनि खां हीअ मजलिस तारीख़ी तव्हां दुरूद पढ़ो बाबा दे मोहम्मद वाले मुसलमान चवंदा आहिनि रसूल खां ग़लती थी सघे थी छो कयूं ईअं 3 नज़रिया ठाहे हिन खे सुभाणे ॻाल्हाईंदुमि यादि कजो पोइ यादि बि ॾियारिजो ॿाहिरि खोले थो मां काॾे वञो काॾे हले थो चवनि था रसूल जा अबा ॾाढा काफ़र आहिनि इन करे चयूं त सुभाणे अहिड़े खे रसूल जी जाइ ते विहारे सघूं जंहिंजा अबा ॾाढा काफ़र हुजनि ॿियो चयूं रसूल खां ग़लती थी सघे थी त पोइ कंहिं अहिड़े खे विहारियूं जो तारीख़ुल खुलफ़ा वारे लिखियो त वेही बि चयईं भाउरो मां तव्हां जहिड़ो इंसान आहियां मूंखां ग़लतियूं थींदियूं अथव ग़लति ॾिसो न ॿाह खां वठी सम्झाइजां यार ईअं न कर हाणे हे ग़लतियुनि वारो पर जंहिंखे असां मञियो आहे न उहो वरी मिंबर ते वेही चए थो पुछो जेकी कुझु मूंखां पुछणो अथव मां ज़मीन जे रस्तनि खां आसमान जा रस्ता वधीक ॼाणींदो आहे कंहिंमें ज़रूरत तव्हांखे ग़लती त ॾेखारे न उन ते पोइ ईंदासीं टियों छा चयूं पहिरियों रसूल खां ग़लती थींदी आहे ॿियो चऊं रसूल जा अबा ॾाढा काफ़र आहिनि टियों चऊं रसूल अणपढ़ियल आहे त कंहिं मिंबर ते अहिड़े खे विहारियूं जेको अणपढ़ियल हुजे को मसइलो पुछे ते तर्स मां धीउ खां पुछी अचां त पोइ ये 3 नज़रिया अथव मुसलमाननि जा शीयनि जा 3 नज़रिया कोन्हनि अॼु हिकिड़े नज़रिए ते था ॻाल्हायूं त रसूल खां ग़लती थींदी आहे हाणे अचो हिन ग़लतीअ ते था अचूं हाणे तफ़सीरनि जी ज़मानत सां तारीख़ मक्का जी ज़मानत सां थो चवां 4000 हाथीअ जो लश्कर हो अल्लाह परिंदनि खे मोकिलियो पथरियूं खणी हयनि कुरान में सूरा फील अथव वञी तर्जुमो पढ़जो अलम तर कैफ़ फ़अल रब्बुका बिअसहाबिल फील महबूब तो को न ॾिठो त तुंहिंजे रब हाथनि वारनि सां कहिड़ो कमु कयो अलम यजअल कैदहुम फी तदलील उन्हनि जा सभु मकर ज़िलत में तब्दील करे छॾियो छा कई पोइ वअरसल अलैहिम तैरन अबाबील उन्हनि ते परिंदा अबाबील मोकिलियमि जिन उन्हनि जूं सभु अटकलूं चट करे छॾियूं तफ़सीरनि लिखियो आहे साईं त परिंदनि पथरियुनि जो मींहुं वसायो हो हाणे कल टियों ॾींहुं मींहुं हो असांजे हालाड़ी में मींहुं हो हिते कोन हो हिंगोरजन में मींहुं हो हिते कोन हो पर मके में त मींहुं वसियो न
हाणे हालानी में जो मींहुं वसियो वसंदड़ मींहं में जो 200 छा हुजनि ऐं चवनि था असांजे जिस्म ते फुड़ी न किरी केरु मञींदो इहा ॻाल्हि वसे मींहं जिस्म ते फुड़ी न किरे बस इहो मिसाल सम्झो ऐं दलील ॿुधो पत्थरनि जो मींहुं वसियो न मके जे कंहिं पोड़े खे पथरी लॻी न मके जे कंहिं ॿार खे पथरी लॻी न कंहिं जवान खे पथरी लॻी छो अल्लाह इहो पढ़ायो हुन हाथ न वारनि खे हणिजो माना अल्लाह जो पढ़ायल परिंदो उहो ग़लती नथो करे त अल्लाह जो पढ़ायल नबी ग़लती करे दुनिया कितने मज़हब के समझे अल्लाह जो घर बची वो छो तो अल्लाह ताकतवर ते किनाला दी भली निमरूद केड़ो भी ताकतवर हुजे न तो चवंदुस पहिरियां मुझे मच्छर जो मुकाबलो त करे सके न हाथी केड़ो भी ताकतवर हो परिंदे जो मुकाबलो न करे सके मुझे साईं हाणे इतों तहां दुनिया के समझो मजहब के समझो शजर तय्यबा के समझो अज करबला में ये समझो पहली शहादत थी वही मुखा पुछो किथे थिया कूफे में थिया मुझे मुर्शिद जो सफ़ीर ऐं वकील शहीद थी वियो आहे जेकी मोकिली न पंहिंजो नाइब बनाए 16,000 माण्हुनि बेहत कई न इब्न ज़ियाद जो कर्फ्यू हुयो त सभु फिरी विया 16,000 मां 16 सुबुह जी निमाज़ ते अकेलो बीठो उते सोचे थो को हुजे हाँ जेके कूफे मोकिलिया हाँ जेके करबला मोकिलिया हाँ जेके मके मोकिलिया हाँ कंहिं पुछियो त मके छा वञी कंदो त मौला हुसैन खे ॿुधाए हेॾे न अचे कंहिं पुछियो छो कि मां अकेलो आहियां परवाह नाहे शहनशाह अकेलो हुजे हाँ परवाह नाहे दुख इहो आहे जो हुन सां सैन जहिड़ी भेण साण आहे राति गुज़री वई वक़्तु न विञाया हिकु औरत जे दरवाज़े ते वेही रहियो प्यासो आहे तारीख़ ॿुधायो आहे औरत मोमनियानी तवा हुनजो नालो आहे दर जो बंदि करणु आई तो मथों भी कहती मुसाफिर वञ पंहिंजे घर हालतूं कूफे जूं ख़राबु थई कंध हेठि करे के तुंहिंजो घर न हुजे काॾे तो समझी वई त मुसाफिर आहे हिन जो घर हिते कोन्हे पुछीसि केरु आहे अरबी में चए तो हल तारिफ़ अली इब्न अबी तालिब तो अली इब्न अबी तालिब के सुञाणंदी आहे चए मां कुर्बान वञा हुनजे नाम तां मां त हुनजी ख़ासि मुनीर मुरीदानी कनीज़ आहियां चए अली खे सुञाणंदी आहीं त अना मुस्लिम बिन अकील मां हुनजो भाटियो मुस्लिम आहियां अकील जो फर्ज़ंद आहियां हुसैन बादशाह जो वकील आहे मुसाफ़िर आहे अकेलो आहे चए मौला अंदरि हलियो आहे घर में पनाह ॾिनई खाधो खाराई नरम बिस्तर विछाए ॾिनई तहज्जुद निमाज़ ते उथियो मौला जो सफ़ीर तो आज पुट CID करे वञी इब्न ज़ियाद खे ॿुधायो जेके ॻोल्हियो था उहो हथी को 4,000 फ़ौज जो दस्तो तयारु थियो जनाब मुस्लिम खे गिरफ़्तार करण जे लाइ मुस्लिम जे तहज्जुद निमाज़ पढ़ी फारिग थियो त घोड़नि जे सुंबनि जा आवाज़ ॿुधई तो आके जे तो मुखे जिरह खणी दे तलवार खणी दे खुदा हाफिज तो आप पुछे थी मौला कादे जे तो हाने घर मां बाहर निकरंदम मौला हित महफूज रहंदो कि मां समझा तो हे बेदीन इन हे तुझे घर में ईंदा मुखे गिरफ्तार करण जे लाइ तुझे घर ईंदा ही ना मुहर्रम हिन मां हाशिमी आहियां मुझे गैरत नथी बर्दाश्त करे जो ना मुहर्रम तुझे घर में पैर रखन मुझे मौला जा सफ़ीर मां तुझे जुमलन ता कुर्बान वना अज तोखे इब्न ज़ियाद जे फौज जा ना मुहर्रम
तौबा जे घर में कबूल कोन्हनि अल्लाह जाने उन वक़्तु तुंहिंजो हाल छा थियो हूंदो जॾहिं शाम ग़रीबा जे वक़्तु यज़ीद जी फातिहा पहुच आल रसूल जे ख़याम में आई हूंदी ऐं चयो हूंदनि लूटो तबरुकात आले बतूल को कैदी बना के ले चलो आले रसूल को। हज़रत मुस्लिम ॿाहिरि तलवार सां जंग कंदा था वञनि। मूं ॿुधो आहे हुनजो हिकिड़ो कमांडर आहे रबी उन इब्न ज़ियाद खे पैगाम मोकिलियो अञा जथा मोकिल लेकिन इब्न ज़ियाद पुछेसि थो 4000 हिकिड़ा मोकिलिया मां 4000 ॿिया मोकिलिया मां अञा जथा छो थो घुराई उनखे पैगाम मोकिलियईं कंहिं कूफे जे कासाईअ सां जंग न आहे जाफर तैयार जे ख़ानदान सां जंग आहे हाशमीअ सां जंग आहे पोइ हिननि अटकल कई कोठे ते चढ़ी विया मथां नेज़ा हलायऊं गुर्ग हलायऊं हाणे हिन जो दिफ़ा बंदि थी वियो हिकु खॾो खोटियऊं उन खॾे में मौला जो पेर फासी पियो हाणे ज़ालिमनि जूं फ़ौजूं घेरो करे वयूं गिरफ़्तार थियो बसि ॿ जुमिला तारीख़ुनि लिखियो जेॾी महिल गिरफ़्तार थी इब्न ज़ियाद जे दरबार में पहुतो न त हिकु चमचे चयुसि असांजे अमीर खे सलाम कर सीनो ताणी चए थो मां अमीर सिवल हुसैन ओ ज़ालिम तव्हांजो अमीर हूंदो मुंहिंजो अमीर हुसैन मां हुसैन खां सवाइ कंहिंखे सलाम न कंदो हाणे हिनखे दारुल महाराज जे छत ते वठी विया रुकुअ जी हालत में आहे तलवार जलाद खयूं बीठो आहे सिर धड़ खां धार कयूं मंदर ज़वाला ते ज़हरा जे फर्ज़ंद जो काफ़िलो आहे तारीख़ लिखियो आहे मौला जे अखियुनि मां पाणी जारी थियो पटके जा पेच खुली गल में पिया मौला जे चेहरे जो रंग शनास अब्बास शहनशाह ॾिसी मौला जे क़रीब अची चए थो मौला रोए छो थो अखियुनि में पाणी छो अथई पटको छो खुली वियो अथई चए थो अब्बास ॾसियईं पर वाइदो कर ज़ब्त कंदे कि वाइदो आहे सब्र कंदुमि मौला ॿ आंगुरियूं बुलंद कयूं हज़रत अब्बास रिवायत करे थो मूं ॾिठो को ग़रीबुल वतन आहे जेको ज़ंजीरनि में जकड़ियल आहे रुकुअ जी हालत में आहे तलवार सर ते अथसि धड़ खां सिर धड़ खां धार थो थिएसि चई मौला मूंखे ॿुधाईंदे इहो केरु आहे शहनशाह चएसि सुञाण इहो तुंहिंजो भाउ मुस्लिम आहे इहो तुंहिंजी भेण जो वारिस आहे इहो परदेस में अकेलो मारिजे थो पियो कदमनि ते हथ रखी के तो मोकल ॾे ईअं वञा जीअं बाबो अली ख़ैबर वियो अब्बास हाणे त चई त सब्र कंदुमि चई मौला सब्र ज़रूरु कंदुमि इहे ज़ालिम हिनखे शहीद करे हेठि केराईंदा मां हेठों ॿाहूं ॾेई छलींदोमांसि किरण खां बचाईंदोमांसि पोइ मौला चवे थो हा अब्बास हाणे हेठि ज़मीन ते त ॾिस मौला अब्बास चए थो मां ॾिठो हिकु कारे बुरके वारी बीबी हुई जंहिंजे कमर ते रओ ॿधल हो मथे ते मौत जी पटी हसि पासे ते हथ हसि हर हर हथ खणी चए पई हलिया मुंहिंजे बचड़े जा वठी मौला शहनशाह पुछो मौला ये खातून केरु आहे आवाज़ अब्बास या मूं हुसैन जी अम्मा ज़हरा आहे बस बाक़ी हिकु मिंट जी ज़हमत शहनशाह मुस्लिम जेॾी महिल शहीद थी वियो न त इहा ईद जी राति हुई ज़िलहज जी ईद जी कहाणी गुज़री वई मौला मुस्लिम जो हरमान साईं ने सॼी राति निंड न कई थियूं हर हर पुछनि थियूं मां निंड छो नथी करी उन्हनि खे चई कीअं निंड कयां अॼु ईद जी राति आहे मुंहिंजा बचड़ा माउ खां दूर हर माउ जी दिलि चाहींदी आहे मुंहिंजा बचड़ा मूंसां ईद कनि पंहिंजे नियाणियुनि खे चए थी सुभाणे ईद अथव पंहिंजे मामा हुसैन लजपाल ॾे वञिजो उनखे ईद जी मुबारक ॾिजो उहो दुर बि पाराईंदो चादरूं बि ॾींदो पर उनखे एतिरो चइजो मौला तव्हांजूं चादरूं बि क़बूल तव्हांजा दुर बि क़बूल पर असांखे सॼी राति अम्मा निंड न कई आहे असांखे भाउरनि जी ख़बर घुराए ॾे उहा ख़बर ज़रूरु पुछजोसि बसि अज़ादारो थी वियो ईद जो ॾींहुं शहनशाह मुस्लिम जूं न्याणियूं पंहिंजे पाक मामे सां मिलण आयूं मौला हुननि जे मथे ते शफ़क़त जो हथ बि रखियो कननि में दुर बि पाराया मथे ते चादरूं बि पारायूं इहो सॼो मंज़र शहनशाह जी न्याणी सकीना साइण ॾिसे
बाबे जे परसा बीठी बाबा इन्हनि खे दुर पाराया हुआ मूंखे छो न पाराया हुआ बाबा इन्हनि जे मथे ते हथ रखियो मुंहिंजे मथे ते हथ कोन रखियो धीउ खे बोसो ॾेई के तो तुंहिंजो बाबो जीअरो आहे इन्हनि जो बाबो दुनिया छॾे ये ॿई न्याणियूं यतीम थी वयूं पुट यतीमनि सां इस्लाम इहो सलूक करण जो हुकुम ॾिनो आहे बसि अज़ादारो जेॾी महिल साइननि मुबारकूं ॾिनियूं न मामा खे मामा असांखे भाउरनि जी ख़बर घुराए ॾे त मुंहिंजे मौला बि आङुरियूं बुलंद कयूं ॿई न्याणियूं शहनशाह मुस्लिम जूं ॾिसनि थियूं त हारिश जी तलवार आहे नंढे ते तो फेरे त वॾो ॼो अची थो वञेसि ते तो न मार नंढा औलाद जी जाइ ते वॾे ते तो हथ खणे नंढो ते तो न मार वॾा पीउ जे जाइ ते हूंदा आहिनि आख़िर हिन ज़ालिम ॿिन्ही खे हिकु धकु हयो ॿई न्याणियूं मौला जे क़दमनि ते हथ रखी चवनि थियूं मामा इहे आङुरियूं हिते झलजां त अम्मा खे वठी अचो अम्मा ने रोड़ी चवनि थियूं अम्मा आसरो लाहे छॾे बचड़ा कोन मिलंदई अलादारो मुंहिंजो मसाइल इन्हनि जुमलनि ते ख़तमु थियो साइण सकीना ज़हन में इहा ॻाल्हि रखी त जॾहिं को यतीम थींदो आहे उनजे मथे ते हथ रखिबो आहे उनखे दुर पाराइबा आहिनि थी वई शाम ग़रीबा साइण जे ज़हन में हो हाणे मां यतीम आहियां इहा रसूल जो कलमो पढ़ण वारी उम्मत आहे इहा मुंहिंजे मथे ते हथ रखंदी ओ सैयदा मूंखे माफ़ कजो हथ उम्मत रखियो पर कहिड़ो ज़ुल्मनि में हथ विधई हिन ज़ालिम चबाट ओलारी बीबी फुरात ने मुंहुं करे चयो चाचा इस्लाम इहो हुकुम ॾिनो यतीमनि सां हीअं हलिबो अब्बास ग़ाज़ीअ जी लाश बुलंद थी अला क़ौम ज़ालिमीन मातम हुसैन या हुसैन दौर कंहिंजो आहे शहनशाह अब्दुल मुतलिब जो काबे जो मुतवली आहे रसूलुल्लाह जो ॾाॾो हिन पहिरियां हाशिमिन सां जंग कई अब्दुल मुतलिब जा उठ चोरी करे शहनशाह सफ़र ते वियो मोटी आयो उठ काॾे आहे कि उठ अबरहो काॾे अबर हेॾे हली वियो शहनशाह मुंहिंजा उठ मोटा जी तूं उठनि जी ॻाल्हि थो करी मां अलाह जो घर रहण आयो आहियां जी उठनि जो मालिक मां आहियां पहिरियां उठ मोटा ऐं पोइ घर ॼाणे घर जो मालिक ॼाणे इनखे चइबो आहे पको मुवाहिद जंहिंखे पक ई त जंहिंजो घर आहे उहो पंहिंजी हिफ़ाज़त पाण कंदो न हाणे सही ते तवजो कजो मां तव्हां ॾाढी क़ीमती नुक़्ते ते आयो आहियां ॻाल्हियूं न ॻाल्हियूं खुलंदियूं थी वञनि मूंखे पाण परेशानी वधंदी थी वञे इन अबरहे खे रूम जे बादशाह हिकिड़ो हाथी ॾिनो हो अछे रंग जो जंहिंजो नालो आहे महमूद हे जीअं थिएटर में सर्कस में जानवरनि खे खेॾाईंदा आहिनि न घोड़नि खे भोलनि खे त उन महमूद खे शराब पियारे इन ते हेरायो हुन त अबरहो जेॾी महिल साम्हूं अचई न त गोॾा टेके सूंढ ज़मीन ते हणिजा त हाशिमिन में रोब वेहे भेणा ही को पोतला जो हाथी बि हिनखे झुकनि था हाणे हुनखे शराब पियारनि हुनखे करतब सेखारनि बसि अबरहो जेॾी महिल अचे त हे गोॾा टेके पर हज़रत अब्दुल मुतलिब जेॾी महिल विस न हू पंहिंजा उठ वठण महमूद हाथीअ जो ॾिठो न शहनशाह अब्दुल मुतलिब खे त डोड़ंदो आयो अचे मौला जे आॾो गोॾा झुकाई शहनशाह अब्दुल मुतलिब जे सूंड बि झुकाई त जिन सेखारियासीं न करतब उन्हनि नकुड़ हयसि हे न ठही हे ठही हे न ठही हे ठही अल्लाह हुनखे ज़बान ॾिनी हुननि करतब सेखारण वारनि खे चई शराब पियारे करतब सेखारे झुकाइनि तव्हांजो कमु आहे पर हिन शहनशाह जे चेहरे में मूंखे काइनात जे नबीअ जो नूर नज़र थो अचे नारे हैदरी हे तारीख़ बनु हाशिम तंहिंजी माना आहे जेको मुहम्मद मुस्तफ़ा खे पाण जहिड़ो थो सम्झे इन निभागे खां तो हाथी भलो हो चाहे ॾाॾे जे चेहरे में नूर ॾिठो हाँ पंहिंजा उठ वठी शहनशाह अब्दुल मुतलिब मोटी आयो सुबुह जो अबरहे कई तयारी त मां वञा अलाह जे घर ते हमिलो कयां शहनशाह अब्दुल मुतलिब अल्लाह सां ॻाल्हायो मुंहिंजा मालिक घर बि तुंहिंजो आहे हमिलो बि तुंहिंजे घर ते थो थिए पहिरियां तूं पंहिंजी ताक़त ॾेखार
या असा के अमर करे असा जानो तो तुझो घर जाने। अल्लाह चस अब्दुल मुतलिब तू माठ कर घर भी मुंहिंजो आ हिफाज़त भी मां कंदुसि। अल्लाह जो हे ताक़तवर टेक्नोलॉजी वठी आयो आ हाथी। अल्लाह जो वरी मुंहिंजी ताक़तवर टेक्नोलॉजी ॾिस। अबाबील खे चई पथरियूं त खणो न हाथनि वारनि खे त खणो। अबाबील ॾिठो अथव ईअं सही। अबाबील चयो मालिक तुंहिंजो हुकुम त अखियुनि ते आहे पर हाथीअ जो वज़न बि ॾिस असांजो वज़न बि ॾिस। छा ख़्यालु आहे साईं? अहिड़ो जेको नौजवान 5 किलनि जी सिर बि खणी हाथीअ खे हणे त खल खे कखार सभु थींदसि कान थींदा। हाणे अबाबील जे चुंब में छा पथरी आई हूंदी पेर में छा पथरी आई हूंदी। अल्लाह चयो ए अबाबील पथरियूं खणो इन्हनि हाथनि खे हणो। तव्हां पंहिंजे ताक़त खां मायूस थिया आहियो ॿी ॻाल्हि आहे मुंहिंजे कुदरत खां मायूस न थियो। पथरी तव्हांजी हूंदी एटम बम खां वधीक ताक़त वारो मां बनाईंदो। सही अॼु मां तव्हांजे हिन मजमे खे हिकिड़ी इंतिहाई क़ीमती ॻाल्हि थो ॿुधायां। हे तफ़सीर खाज़िन में लिखियल आहे त अल्लाह उन्हनि परिंदनि खे पथरियूं त ॾिनियूं पर उन्हनि खे चयईं त ईअं मींहुं वसाइजो पर हर हाथीअ जो नालो उन्हनि पथरनि ते लॻल हो त अबरहे जे हाथीअ खे तूं लॻंदीअ फलाणे जे हाथीअ खे तूं लॻंदीअ फलाणे जे हाथे खे तूं लॻंदीअ। ऐं मूंखे क़ुरान मथे ते खणायो उन्हनि ते नाला लिखियल हा उन्हनि परिंदनि उन्हनि हाथनि ते पथरियूं वसायूं न। अॼोको मुंहिंजो जुमिलो तारीख़ी अथव सम्झो। ॿिनी मजलिसुनि खां हीअ मजलिस तारीख़ी। तव्हां दुरूद पढ़ो बाबा दे मदन मोहम्मद वाले मोहम्मद। मुसलमान चवंदा आहिनि रसूल खां ग़लती थी सघे थी। छो कयूं ईअं? 3 नज़रिया ठाहे हिन खे सुभाणे ॻाल्हाईंदुमि यादि कजो पोइ यादि बि ॾियारजो। ॿाहिरि खोले थो मां काॾे हुजो काॾे हलियो थो वञा। चवनि था रसूल जा अबा ॾाॾा काफ़िर आहिनि। इन करे चयूं त सुभाणे अहिड़े खे रसूल जी जाइ ते विहारे सघूं जंहिंजा अबा ॾाॾा काफ़िर हुजनि। ॿियो चयूं रसूल खां ग़लती थी सघे थी त पोइ कंहिं अहिड़े खे विहारियूं जो तारीख़ुल खुलफ़ा वारे लिखियो त वेही बि चयईं भाउरो मां तव्हां जहिड़ो इंसान आहियां मूंखां ग़लतियूं थींदियूं अथव ग़लति ॾिसो न ॿाह खां वठी सम्झाइजां यार ईअं न कर। हाणे हे ग़लतियुनि वारो पर जंहिंखे असां मञियो आहे न उहो वरी मिंबर ते वेही चए थो पुछो जेकी कुझु मूंखां पुछणो अथव। मां ज़मीन जे रस्तनि खां आसमान जा रस्ता वधीक ॼाणींदो आहियां। आहे कंहिंमें ज़रूरत तव्हांखे ग़लती त ॾेखारे न उन ते पोइ ईंदासीं। टियों छा चयूं? पहिरियों रसूल खां ग़लती थींदी आहे। ॿियो चऊं रसूल जा अबा ॾाॾा काफ़िर आहिनि। टियों चऊं रसूल अणपढ़ियल आहे। अणपढ़ियल आहे त कंहिं मिंबर ते अहिड़े खे विहारियूं जेको अणपढ़ियल हुजे को मसइलो पुछे ते तर्स मां धीउ खां पुछी अचां त पोइ। ये 3 नज़रिया अथव मुसलमाननि जा। शियनि जा 3 नज़रिया कोन्हनि। अॼु हिकिड़े नज़रिए ते था ॻाल्हायूं त रसूल खां ग़लती थींदी आहे। हाणे अचो हिन ग़लतीअ ते था अचूं। हाणे तफ़सीरनि जी ज़मानत सां तारीख़ मक्का जी ज़मानत सां थो चवां 4000 हाथीअ जो लश्कर हो। अल्लाह परिंदनि खे मोकिलियो पथरियूं खणी हयनि। क़ुरान में सूरा फील अथव वञी तर्जुमो पढ़जो। अलम तर कैफ़ फ़अल रब्बुक बिअसहाबिल फील। महबूब तो को न ॾिठो त तुंहिंजे रब हाथनि वारनि सां कहिड़ो कमु कयो। अलम यजअल कैदहुम फी तदलील। उन्हनि जा सभु मकर ज़िलत में तब्दील करे छॾियो। छा कई पोइ अरसल अलैहिम तैरन अबाबील। उन्हनि ते परिंदा अबाबील मोकिलियमि जिन उन्हनि जूं सभु अटकलूं चट करे छॾियूं। तफ़सीरनि लिखियो आहे साईं त परिंदनि पथरियुनि जो मींहुं वसायो हो। हाणे कल 3 ॾींहुं मींहुं हो। असांजे हालाणी में मींहुं हो हिते कोन हो। हिंगोरजन में मींहुं हो हिते कोन हो। पर मके में त मींहुं वसियो न। हाणे हालाणी में जो मींहुं वसियो वसंदड़ मींहं में जो 200 माण्हू हुजनि ऐं चवनि था असांजे जिस्म ते फुड़ी न किरी। केरु मञींदो इहा ॻाल्हि? वसे मींहं जिस्म ते फुड़ी न किरे। बसि इहो मिसाल सम्झो ऐं दलील ॿुधो। पथरनि जो मींहुं वसियो
न मक्के जे कहीं पोड़े के पथरी लगी, न मक्के जे कहीं बार के पथरी लगी, न कहीं जवान के पथरी लगी। छो अल्लाह यो पढ़ायो उन हाथ नवारन के हणजो। माना अल्लाह जो पढ़ायल परिंदो वो गलती न तो करे तो अल्लाह जो पढ़ायल नबी गलती करे हुकम। दुनिया कितने मजहब के समझे अल्लाह जो घर बची लो छो तो अल्लाह ताकतवर ते किनाला जी भली निमरूद केडो भी ताकतवर होते ना तो चवंदुसि पहिरियां मुझे मच्छर जो मुकाबलो त करे सके न। हाथी केडो भी ताकतवर हो परिंदे जो मुकाबलो न करे सके। मुझे साईं हाणे इतों तहां दुनिया के समझो, मजहब के समझो, शजर तय्यबा के समझो। अज करबला में ये समझो पहली शहादत थी वही आहे। मूंखां पुछो किथे थी आहे? कूफे में थी आहे। मुझे मुर्शिद जो सफ़ीर ऐं वकील शहीद थी वियो आहे। जेकी मोकिली न पंहिंजो नाइब बनाए 16,000 माण्हुनि बेहत कई न। इब्न ज़ियाद जो कर्फ्यू हुयो तो सब फिरी विया। 16,000 मां 16 सुबह जी निमाज़ ते अकेलो बीठो। उते सोचे तो को हुजे हाँ जेके कूफे मोकिलिया हाँ, जेके करबला मोकिलिया हाँ, जेके मक्के मोकिलिया हाँ। कंहिं पुछियोसि मक्के छा वञी कंदो तो मौला हुसैन खे ॿुधाए हेॾे न अचे। कंहिं पुछियोसि छो कि मां अकेलो आहियां परवाह नाहे, शहनशाह अकेलो हुजे हाँ परवाह नाहे। दुख इहो आहे जो हुन सां सैन जहिड़ी भेण साण आहे। राति गुज़री वई, वक़्तु न विञाया। हिकु औरत जे दरवाज़े ते वेही रहियो, प्यासो आहे। तारीख़ ॿुधायो औरत मोमिनियानी तवा हुनजो नालो आहे। दर जो बंदि करणु आई तो मथों भी कहती मुसाफिर वञ पंहिंजे घर, हालतूं कूफे जूं ख़राब थई। कंध हेठि करे के तुझे जो घर न हुजे काॾे वञे। तो समझी वई त मुसाफिर आहे, हिन जो घर हिते कोन्हे। पुछीसि केरु आहे? अरबी में कहतो हल तारिफ अली इब्न अबी तालिब। तो अली इब्न अबी तालिब के सुञाणंदी आहे? चए मां कुर्बान वञा हुनजे नाम अथऊं, मां त हुनजी ख़ासि मुनीर मुरीदानी कनी चए अली खे सुञाणंदी आहीं त अना मुस्लिम बिन अकील, मां हुनजो भाटियो मुस्लिम आहियां, अकील जो फर्ज़ंद आहियां, हुसैन बादशाह जो वकील आहे, मुसाफ़िर आहे, अकेलो आहे। चए थी मौला अंदरि हलियो आहे। घर में पनाह ॾिनई, खाधो खाराई, नरम बिस्तर विछाए ॾिनई। तहज्जुद निमाज़ ते उथियो मौला जो सफ़ीर। तवा जे पुट CID करे वञी इब्न ज़ियाद खे ॿुधायो जेके ॻोल्हियो था उहो हथी को आहे। 4,000 फ़ौज जो दस्तो तयारु थियो जनाब मुस्लिम खे गिरफ़्तार करण जे लाइ। मुस्लिम जे तहज्जुद निमाज़ पढ़ी फारिग थियो त घोड़नि जे सुंभनि जा आवाज़ ॿुधई। तो आके जे तो मुझे जिरह खणी दे, तलवार खणी दे, खुदा हाफिज। तो आप पुछे थी मौला कादे? जे तो हाने घर मां बाहर निकरंदम, मौला हित महफूज रहंदो कि मां समझा तो हे बेदीन आहिन, हे तुझे घर में ईंदा, मुझे गिरफ्तार करण जे लाइ तुझे घर ईंदा। ही ना मुहर्रम आहिन, मां हाशिमी आहियां। मुझी गैरत नथी बर्दाश्त करे जो ना मुहर्रम तुझे घर में पैर रखन। मुझे मौला जा सफ़ीर, मां तुझे जुमलन ता कुर्बान वञा। अज तोखे इब्न ज़ियाद जे फौज जा ना मुहर्रम तवा जे घर में कबूल कोनन। अल्लाह जाने उन वक्त तुझो हाल छा थियो हूंदो जॾहिं शाम ग़रीबा जे वक्त यज़ीद जी फातिहा पहुच
आले रसूल जे ख़याम में आई हूंदी ऐं चयो हुननि लूटो तबरुकात आले बतूल को कैदी बना के ले चलो आले रसूल को। हज़रत मुस्लिम ॿाहिरि निकिता तलवार सां जंग कंदा था वञनि। मूं ॿुधो आहे हुनजो हिकिड़ो कमांडर आहे रबी, उन इब्न ज़ियाद खे पैगाम मोकिलियो अञा जथा मोकिलियो। लेकिन इब्न ज़ियाद पुछेसि थो 4000 हिकिड़ा मोकिलिया मां, 4000 ॿिया मोकिलिया मां, अञा जथा छो थो घुराई? उनखे पैगाम मोकिलियईं कंहिं कूफे जे कासाईअ सां जंग न आहे, जाफ़र तैयार जे ख़ानदान सां जंग आहे, हाशमीअ सां जंग आहे। पोइ हिननि अटकल कई, कोठे ते चढ़ी विया, मथां नेज़ा हलायऊं, गुर्द हलायऊं। हाणे हिन जो दिफ़ा बंदि थी वियो, हिकु खॾो खोटियऊं, उन खॾे में मौला जो पेर फासी पियो। हाणे ज़ालिमनि जूं फ़ौजूं घेरो करे वयूं, गिरफ़्तार थियो। बसि ॿ जुमिला तारीख़ुनि लिखियो। जेॾी महिल गिरफ़्तार थी इब्न ज़ियाद जे दरबार में पहुतो न, त हिकु चमचे चयुसि असांजे अमीर खे सलाम कर। सीनो ताने चए थो मां अमीरुन सिवल हुसैन। ओ ज़ालिम, तव्हांजो अमीर हूंदो, मुंहिंजो अमीर हुसैन। मां हुसैन खां सवाइ कंहिंखे सलाम न कंदो। हाणे हिनखे दारुल उलमा जे छत ते वठी विया, रुकुअ जी हालत में आहे, तलवार जलाद खयूं बीठो आहे, सिर धड़ खां धार कयूं। मंज़िले ज़वाला ते ज़हरा जे फर्ज़ंद जो काफ़िलो आहे। तारीख़ लिखियो आहे मौला जे अखियुनि मां पाणी जारी थियो, पटके जा पेच खुली गल में पिया। मौला जे चेहरे जो रमज़ शनास अब्बास शहनशाह ॾिसी मौला जे क़रीब अची चए थो मौला रोए छो थो, अखियुनि में पाणी छो अथई, पटको छो खुली वियो अथई? चए थो अब्बास ॾसियईं पर वाइदो कर ज़ब्त कंदे। कि वाइदो आहे सब्र कंदुमि। मौला ॿ आङुरियूं बुलंद कयूं। हज़रत अब्बास रिवायत करे थो मूं ॾिठो को ग़रीबुल वतन आहे जेको ज़ंजीरनि में जकड़ियल आहे, रुकुअ जी हालत में आहे, तलवार सर ते अथसि, धड़ खां सिर धड़ खां धार थो थिएसि। चई मौला मूंखे ॿुधाईंदे इहो केरु आहे? शहनशाह चएसि सुञाण, इहो तुंहिंजो भाउ मुस्लिम आहे, इहो तुंहिंजी भेण जो वारिस आहे, इहो परदेस में अकेलो मारिजे थो पियो। कदमनि ते हथ रखी चए थो मोकल ॾे, ईअं वञा जीअं बाबो अली ख़ैबर वियो। अब्बास हाणे त चई त सब्र कंदुमि। चई मौला सब्र ज़रूरु कंदुमि, इहे ज़ालिम हिनखे शहीद करे हेठि केराईंदा, मां हेठों ॿाहूं ॾेई छलींदोमांसि, किरण खां बचाईंदोमांसि। पोइ मौला चवे थो हा अब्बास हाणे हेठि ज़मीन ते त ॾिस। मौला अब्बास चए थो मां ॾिठो हिकु कारे बुरके वारी बीबी हुई, जंहिंजे कमर ते रओ ॿधल हो, मथे ते मौत जी पटी हसि, पासे ते हथ हसि, हर हर हथ खणी चए पे हलिया मुंहिंजे बचड़े जा वठी। मौला शहनशाह पुछो मौला हीअ ख़ातून केरु आहे? आवाज़ अब्बास या मूं हुसैन जी अम्मा ज़हरा आहे। बस बाक़ी हिकु मिंट जी रहमत। शहनशाह मुस्लिम जेॾी महिल शहीद थी वियो न, त इहा ईद जी राति हुई, ज़िलहज जी ईद जी कहाणी गुज़री वई। मौला मुस्लिम जो हरमान साइण ने सॼी राति निंड न कई। धीअरूं हर हर पुछनि थियूं मां निंड छो नथी करी? उन्हनि खे चई कीअं निंड कयां, अॼु ईद जी राति आहे, मुंहिंजा बचड़ा माउ खां दूर। हर माउ जी दिलि चाहींदी आहे मुंहिंजा बचड़ा मूंसां ईद कनि। पंहिंजे नियाणियुनि खे चए थी सुभाणे ईद अथव, पंहिंजे मामा हुसैन लजपाल ॾे वञिजो, उनखे ईद जी मुबारक ॾिजो। उहो दुर बि पाराईंदो, चादरूं बि ॾींदो, पर उनखे एतिरो चइजो मौला तव्हांजूं चादरूं बि क़बूल, तव्हांजा दुर बि क़बूल। पर असांखे सॼी राति अम्मा निंड न कई आहे, असांखे भाउरनि जी ख़बर घुराए ॾे, उहा ख़बर ज़रूरु पुछजोसि। बसि अलादारो थी वियो ईद जो ॾींहुं। शहनशाह मुस्लिम जूं न्याणियूं पंहिंजे पाक मामे सां मिलण आयूं। मौला हुननि जे मथे ते शफ़क़त जो हथ बि रखियो, कननि में दुर बि पाराया, मथे ते चादरूं बि पारायूं। इहो सॼो मंज़र शहनशाह जी न्याणी सकीना साइण ॾिसे बाबे जे भरिसां बीठी। बाबा हिननि खे दुर पारायव, मूंखे छो न पारायव? बाबा हिननि जे मथे ते हथ रखियो, मुंहिंजे मथे ते हथ कोन रखियो। धीउ खे बोसो ॾेई चए थो तुंहिंजो बाबो जीअरो आहे, हिननि जो बाबो दुनिया छॾे
ये ॿई न्याणियूं यतीम थी वयूं पुट यतीमनि सां इस्लाम इहो सलूक करण जो हुकुम ॾिनो आहे बसि अदादारो जेॾी महिल साइननि मुबारकूं ॾिनियूं न मामा खे मामा असांखे भाउरनि जी ख़बर घुराए ॾे त मुंहिंजे मौला बि आङुरियूं बुलंद कयूं ॿई न्याणियूं शहनशाह मुस्लिम जूं ॾिसनि थियूं त हार जी तलवार आहे नंढे ते थो फेरे त वॾो जो अची थो वञेसि ते थो न मार नंढा औलाद जी जाइ ते वॾे ते तो हथ खणे नंढो ते तो न मार वॾा पीउ जे जाइ ते हूंदा आहिनि आख़िर हिन ज़ालिम ॿिन्ही खे हिकु धकु हयो ॿई न्याणियूं मौला जे क़दमनि ते हथ रखी चवनि थियूं मामा इहे आङिरियूं हिते झलजा त अम्मा खे वठी अच अम्मा ने ड्रोड़ी चवनि थियूं अम्मा आसरो लाहे जॾहिं बचड़ा कोन मिलंदई अलादारो मुझो मसाइल इन जुमलन ते खत्म थियो शायर सकीना ज़हन में इहा ॻाल्हि रखी त जॾहिं कोई यतीम थींदो आहे उन जे मथे ते हथ रखबो आहे उन खे दुर पाराइबा आहिनि थी वई शाम ग़रीब आहे शायर जे ज़हन में हो हाणे मां यतीम आहियां इहा रसूल जो कलमो पढ़ण वारी उम्मत आहे इहा मुंहिंजे मथे ते हथ रखंदी ओ सैयदा मूंखे माफ़ कजो हथ उम्मत रखियो पर कहिड़ो ज़ुल्मनि में हथ विधई हिन ज़ालिम चमाट ओलारी बीबी फुरात ने मुंहुं करे चयो चाचा इस्लाम इहो हुकुम ॾिनो यतीमनि सां हीअं हलिबो अब्बास ग़ाज़ीअ जी लाश बुलंद थी अला क़ौम ज़ालिमीन मातम हुसैन या हुसैन